शांति। अॼु जा मावक बिंदु अर्थात ज्ञान सिंधु परमात्मा खे परमात्मा जो बिंदु आत्मा सां मिलणु। बिंदु ज्ञान सिंधु परमात्मा जो बिंदु आत्मा सां मिलणु। 25/1/1980 जा मावक आहिनि। अॼु बाप दादा मिलण लाइ आया आहिनि। मुरलियूं त ॾाढी ॿुधियूं आहिनि। बाप दादा चवनि था अॼु मां तव्हां सां मिलण लाइ आयो आहियां। मुरलियूं त तव्हां ॾाढी ॿुधियूं। सर्व मुरलियुनि जो सार छा आहे? हिकु शब्द बिंदु। सर्व मुरलियुनि जो सार आहे हिकु शब्द बिंदु, जंहिंमें सॼो विस्तार समायल आहे। बिंदु बाप में सॼो विस्तार समायल आहे। बिंदु त ठही विया आहियो न। बिंदु ठहिण, बिंदु खे यादि करणु, जो कुझु बीतियो हुनखे बिंदु लॻाइणु, इहे ईंदो आहे न। बिंदु ठही वेंदा आहे सेकेंड में। अॼु बाबा चई न, जॾहिं सुबुह जो वारी साकार वारी मुरली में कि जॾहिं आत्मा पवित्र थी वेंदी आहे त हल्की थी वेंदी आहे, तो शरीर खां निकिरी वेंदी आहे न। आत्मा हल्की थी वेंदी, पोइ शरीर खां निकिरी वेंदी। त बिंदु ठहिण, बिंदु खे यादि करणु, जो कुझु बीतियो हुनखे बिंदु लॻाइणु ईंदो आहे। हाणे बाबा चए बिंदु थी वञे। थी सघंदा आहियो? बिंदु बाप खे यादि करे सघंदा आहियो? ॾिसो, हीअ पंहिंजी आत्मा ईअं जीअं शरीर जी कर्मेंद्रियनि सां ॿंधल आहे। कल्ह बाबा चई न कि अंडर अरेस्ट थी वेंदी आहे, जीअं त अंदरि बंदिजी वेंदी आहे। असांजी आत्मा हिकु बार शरीर में अची वई, पोइ त तॾहिं निकिरी सघे जॾहिं उहो शरीर छॾे। हा, तेसिताईं त उहो शरीर में आहे त तेसिताईं हुनखे पाठ वॼाइणो ई आहे। ऐं आत्मा हिकदमि शरीर खां नियारी हल्की थी वञे ऐं बाबा खे यादि करे, त उहो अनुभव आहे बिंदु आत्मा बिंदु बाबा खे यादि करे, जो कुझु बीतियो हुनखे बिंदु लॻाइणु। इहो सहज अनुभव थींदो आहे न। इहा अति सूक्ष्म ऐं अति शक्तिशाली आहे। बाबा चवनि था कि ईअं यादि कंदासीं न, इहा अति सूक्ष्म बि आहे ऐं शक्तिशाली बि आहे। हिन रीति तव्हां बिंदु ठही बिंदु बाप खे यादि कंदा न, त इहा ॾाढी शक्तिशाली स्थिति आहे। हिन सां असांजा ॾाढा जन्मांतर जा पाप वसम थी वेंदा। जंहिंसां तव्हां सभु बि सूक्ष्म फ़रिश्ता ठही मास्टर सर्वशक्तिवान ठही पाठ वॼाईंदा। पोइ बिंदु आत्मा जॾहिं कर्मेंद्रियनि में ईंदी त हुनजो लाइट जो शरीर हूंदो ऐं उहा ॿई फ़रिश्तो ठही करे न, सूक्ष्म फ़रिश्तो ठही मास्टर सर्वशक्तिवान ठही हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदी। सार त सहज आहे न या मुश्किल आहे? बाबा पुछनि था, सार सहज आहे या मुश्किल आहे? डबल फॉरनर छा सम्झंदा आहिनि? हाणे ख़ुदि खे निराकारी आत्मा, ॿियो कुझु ॻाल्हि दिमाग़ में आहे? हा, चलो घर में कमु करिणो आहे, इअं करिणो आहे, उहो ॻाल्हि अलॻि आहे। अगरि तव्हां हिकदमि फ्री थी वञो, जीअं माण्हू चवंदा न, बसि हाणे कमु थी वियो, मां फ्री थी वियमि। असां त सदा ई फ्री आहियूं। हाणे कुझु कमु आहे बि त बाबा पाण ई कराईंदा। असांखे थोरी प्रॉब्लम हुजणी खपे। असांखे हुजणी खपे प्रॉब्लम। त हाणे अगरि असां सेकेंड में बिंदु ठही वञूं ऐं लाइट जे शरीर में, इहे विच में ॾिसो, अगरि असां करूं त केॾो असांखे बि सुठो आहे, हल्को थी वेंदो। बसि मां हाणे बिंदु ऐं बिंदु आत्मा ऐं इहा लाइट जो शरीर, त ईअं सर्वशक्तिवान ठही पाठ वॼायो। सार त सहज आहे न, मुश्किल आहे छा? डबल फॉरनर्स छा सम्झंदा आहियो? सहज आहे या मुश्किल लॻंदो?
डबल फॉर्नेस खे डबल ईज़ी लॻणो खपे। बाबा चवनि था डबल फॉर्नेस खे डबल ईज़ी लॻणो खपे। हाणे त बाप दादा सार स्वरूप ॾिसणु चाहीनि। हाणे असां सभिनि खे बाप दादा कंहिंमें ॾिसणु चाहींदा आहिनि? सार स्वरूप। हाणे ज़्यादा विस्तार में न वञो। हा भई थोरो बहुत जो सेवा जो पार्ट आहे उहो वॼाईंदा वञो, उहो बि अलाए केसि ताईं आहे। हाणे त हर हिकु बार अहिड़ो दिव्य दर्पण थी वञे जे दर्पण द्वारा हर मनुष्य आत्मा खे पंहिंजे टई काल ॾेखारे मिले। हर हिकु बार अहिड़ो दिव्य दर्पण ठही वञे, आईनो थी वञे। असां एॾा आईना थी वञूं कि साम्हूं वारी आत्मा खे पंहिंजा टई काल स्पष्ट ॾेखारे मिले। हीअं आहियूं असां कंहिंजे साम्हूं वञूं, उनखे पंहिंजो भूतकाल, वर्तमान काल, भविष्य काल यादि अची वञे कि मां पहिरियों छा हुयमि, हाणे छा आहियां, अॻियां छा ठहण वारी। अहिड़ा त्रिकाल दर्शन कराइण वारा दर्पण आहियो। असां पंहिंजो दर्पण कयो आहे। मां पहिरियों छा हुयमि, हाणे छा आहियां, भविष्य में मां छा ठहण वारी। पहिरियों असां बाबा जे बिना छा हुयासीं? अज्ञानी, भिखारी हुयासीं न, बाबा खां मांगदा रहंदा हुआसीं। हाणे असां अधिकारी थी विया आहियूं, दानी थी विया आहियूं, महादानी थी विया आहियूं, वरदानी थी विया आहियूं, महाज्ञानी थी विया आहियूं। ऐं भविष्य में असां छा थी वेंदासीं? कहलाईंदासीं विश्व महाराजन, विश्व महारानी। लेकिन बुद्धू हूंदासीं न, हुते कुझु ज्ञान न हूंदो, हुते कंहिंखे कुझु ॾियणो न हूंदो, सिर्फ़ु प्रालब्ध खाईंदा पीअंदा खेॾंदा मौज कंदासीं बसि, विश्व महाराजन थी करे। त बाबा चवनि था त ख़ुदि जो दर्पण ख़ुदि जो त्रिकालदर्शी स्थिति ते स्थिति करे ख़ुदि जो ॾिठो आहे न, पंहिंजे भूतकाल, वर्तमान काल, भविष्य काल। ईअं तव्हां ॿियनि खे ॾेखारे सघंदा आहियो? कोई तव्हांजे साम्हूं अचे त उहो पहिरियों छा हुयो, हाणे छा आहे। अगरि पहिरियों सुठो हुयो, हाणे ॿियो ख़राबु थी वियो आहे, या पहिरियों ख़राबु हो, हाणे सुठो थी वियो आहे, त उनखे उहो अनुभव थिए। ऐं भविष्य में अगरि उहा अॻियां हले त उहो छा हूंदो। अगरि कुझु बि न ॾिसी सघो त इहे ॾिसो कि पहिरियों हुनजी आत्मा कारी हुई, हाणे बाबा जी शक्ति सां गोरी थी थींदी वञे, पोइ भविष्य में गोरी थी वेंदी। परमधाम में त वैसे ई सभु सफ़ेद हूंदासीं न, गोरा, पापनि सां मुक्त। त हाणे तव्हांजे साम्हूं आई आहे त तव्हां हुनखे थोरो थोरो हुनजा पाप कटोसि था न, गोरा ठाहियोसि था न, हुनखे दृष्टि ॾेई करे। त जे दर्पण में छा हुयुमि, हाणे छा आहियां, भविष्य में छा मिलणो आहे, इहे टई काल स्पष्ट ॾिसण सां सहजी बाप सां वरसो मिलण लाइ, वरसो वठण लाइ आकर्षित थींदा हुआ ईंदा। कोई अगरि असांजे साम्हूं अचे, कोई ज्ञान वठणु आयो आहे, जीअं कोई अज्ञानी हूंदो आहे न, कोई ज्ञान नथो वठे, उनजे लाइ त आत्मिक नज़र सां ॾिसो भई हुनजी आत्मा कारी हुई, हाणे गोरी थी थिए, पोइ भविष्य में ॿियो गोरी थी वेंदी। गोरी थिए थी, हाणे मां हुनखे ॾिसांसि थी। त ऐं जेको ज्ञान वठणु आई आहे, चाहे तव्हांजे सेंटर ते हुजे या हाणे कोई आत्मा आई आहे, या बाबा सां कंहिं बि थ्रू कनेक्टेड आहे, त हुनजो पहिरियों उहो छा हुयो, हाणे छा आयो, भविष्य छा हूंदो, उहो असां हुनजो ॾिसूं। जॾहिं हुनखे इहे टई काल स्पष्ट ॾेखारे में ॾियनि त बाप सां वरसो वठण लाइ उहो आकर्षित थींदी हुई ईंदी। जॾहिं साक्षात्कार कंदव अर्थात ॼाणंदव त इहा ॼाण जीअं स्पष्ट ॾिसण में अनुभव थिए, त हीअं ॼाणंदव। जॾहिं साक्षात्कार कंदव अर्थात ॼाणंदव
ऐं ईअं ॼाणंदा जीअं तव्हां स्पष्ट ॾिसंदा आहियूं न, असां अनुभव कंदा आहियूं न इहा चीज़ स्पष्ट आहे, त उहो बि ईअं ॼाणनि जीअं उन्हनि खे स्पष्ट अनुभव थो थिए। असां उन्हनि खे ईअं ॾिसूं त उन्हनि खे अनुभव थींदो। त जॾहिं ॼाणंदा अर्थात अनुभव कंदा, ॾिसंदा कि अनेक जन्मनि जी प्यास व अनेक जन्मनि जी आश मुक्ति में वञण जी व स्वर्ग में वञण जी हाणे पूरण करण वारियूं आहिनि, त सहज आकर्षित थींदी न, चाहे वो मुक्ति में वञे चाहे जीवन मुक्ति। बाबा चईंदा आहिनि न, ॾिसो असांखे हर आत्मा खे पंहिंजी मंज़िल लिखाइणी आहे न, कि हर आत्मा खे सहज मंज़िल मिले। त कोई बि असांजे साम्हूं अचे न, त असांखे छा करिणो आहे, हुन बाबा खे यादि करे हुन आत्मा खे ॾिसंदे हुए ॿियो कुझु बि न, त इहो संकल्प करो हिन आत्मा खे पंहिंजी सही इहे पंहिंजे मंज़िल ते पहुची वञे। पोइ चाहे स्वर्ग में अचण वारी आहे, चाहे सतयुग में, चाहे त्रेता में, चाहे द्वापर में, चाहे कलयुग में, अगरि पंहिंजे धर्म में बि ऊच पद पाइण वारी हूंदी त असां हुनजे लाइ संकल्प करो ऐं उहो वञी करे पंहिंजे धर्म में बि ऊच पद पाइण जो पुरुषार्थ करे। त बाबा खे यादि करे ऐं सतो प्रधानता स्टेज खे प्राप्त करे। त असां त हीअं सभु आत्मायूं त स्वर्ग में न ईंदियूं न, त असांजे साम्हूं जो बि आत्मा अचे असांखे हुनखे बाबा खे यादि करे हुनखे ॾिसो, हुन सां ॻाल्हायो, और संकल्प इहे रहे इहा आत्मा खे पंहिंजो ठिकानो मिली वञे। अगरि तव्हांखे ॿियो कुझु बि विस्तार में न वञिणो आहे त सही संकल्प करो, ऐं विस्तार में वञिणो आहे त असां इहे संकल्प करो इहा आत्मा पहिरियों कहिड़ी कारी हुई, हाणे बाबा जी दृष्टि सां, बाबा जी किरणनि सां इहे गोरी थी थींदी वञे, पोइ भविष्य में उहे एतिरी गोरी थी करे स्वर्गवासी थींदी वञे। चलो तव्हां त संकल्प कयो, हाणे असांजे देवी देवताउनि जे लाइ स्वर्ग त सतयुग आहे, लेकिन हिकु सिख धर्म वारे जेका पक्का हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ स्वर्ग छा आहे, उन्हनि जे धर्म जी आदि समय। त असां त उन्हनि खे दृष्टि ॾेई छॾी ऐं उनखे अॻियां वधायो, लेकिन बाबा असांखे चवनि था कि असांखे सदाई यादि रखिणो आहे कि असांखे हुन आत्मा खे बाबा जी यादि में ॾिसी करे ऐं हुनखे पंहिंजी मंज़िल ते पहुचाइणो। त बाबा चवनि था जॾहिं उहा ॼाणंदी, अनुभव कंदी, ॾिसंदी कि अनेक जन्मनि जी प्यास व अनेक जन्मनि जी आश मुक्ति में वञण जी, स्वर्ग में वञण जी हाणे पूरण थियण वारी आहे, त सहज ई आकर्षित थींदा वेंदा, सहज ई आकर्षित थींदा वेंदा। ॿ प्रकार जी आत्मायूं आहिनि, भक्त आत्मायूं प्रेम में लीन थियणु चाहींदियूं आहिनि, ऐं कोई आत्मायूं ज्योति में लीन थियणु चाहींदियूं आहिनि। बाबा हिकु त असां ज्ञानी टू आत्मा जी स्वर्ग में वञणु चाहींदियूं आहिनि, इन जे अलावा बाबा 2 टाइप जी आत्मा ॾिठई। कहिड़ी कहिड़ी आत्मा ॾिठई बाबा? हिकु त भक्त आत्मा आहिनि, भक्त आत्मा आहिनि उहे प्रेम में लीन थियणु चाहींदियूं, उन्हनि जी प्रेम में लीन थियणु चाहींदी, और कोई आत्मा त ज्योति में लीन थियणु चाहींदी। कोई देहधारी भक्ता देवी देवताउनि जे प्रेम में लीन थियणु चाहींदियूं आहिनि, कोई बाबा चवनि था कोई आत्मा पोइ ज्योति में लीन थियणु चाहींदी आहे, ॿई ई लीन थियणु चाहींदियूं आहिनि। अहिड़ी आत्माउनि खे सेकेंड में बाप जो परिचय, बाप जी महिमा प्राप्ति ॿुधाए, संबंध जी लवलीन अवस्था जो अनुभव कराए सघंदा आहियो। जेकी आत्मा बाबा में लीन थियणु चाहे, लीन त न थींदी, लेकिन असां हुनखे एतिरो जॾहिं असांजे अंदरि बाबा जे लाइ एॾो रिगार्ड रिस्पेक्ट एॾो प्यारु हूंदो
त असां उन आत्मा खे उन प्यार सां ॿुधाए सघंदासीं कि असां आत्मायूं आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं, परम धाम में रहण वारी आहियूं। बाबा हिन सृष्टि ते कलयुग जी दुनिया में कीअं आया, कीअं उन्हनि ब्रह्मा बाबा खे ढूंढियो, कीअं है न, कीअं ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे शिव बाबा एॾो सारो कार्य करायईं, कीअं बाबा पतित दुनिया में अची करे असां पतित आत्माउनि खे पावन ठाहींदा आहिनि ऐं कुझु वठंदा बि न आहिनि। जो असां उन्हनि जे लाइ भोग ठाहींदा आहियूं उहो भोग बि खाईंदा न आहिनि, एॾो अभोगता आहे। न पैसा वठंदा आहिनि, टेस्ट बि न वठंदा आहिनि। छो न वठंदा आहिनि बाबा? असां बाबा खे भोग लॻायूं त बाबा भोग जो टेस्ट छो न वठंदा आहिनि? छो जी ॾिसो, असां हिकु बार अंब खाधो, असांखे उन जो टेस्ट ॿुधी में अची वियो न, मतिलबु सम्झ अची वई अंब मतिलबु उनजो इहे खाइण सां इहे टेस्ट ईंदो आहे। अगरि शिव बाबा बि हाणे ब्रह्मा बाबा जे शरीर में जॾहिं ईंदा हुया त हुन समय सभिनि जो टेस्ट वठी वठंदा ऐं बाबा जॾहिं पोइ परमधाम में हली वञंदा, पोइ बाबा खे अगरि कॾहिं कुझु खाइण जी इच्छा थिए त है न, भले आत्मा मथे हली वई शांति में, हुते त कोई संकल्प न ईंदो, लेकिन भक्ति मार्ग में त बाबा खे सभु यादि कंदा आहिनि न। त बाबा चईंदा आहिनि न, मूंखे आवाज़ूं त ईंदियूं आहिनि, मथे मूं वटि आवाज़ ईंदियूं आहिनि न, त बाबा वटि असां अगरि भक्ति मार्ग में जॾहिं भोग लॻायूं, सत्युग त्रेता में त न लॻाईंदासीं, द्वापर कलयुग में बि त लॻाईंदासीं न। जॾहिं कोई एॾी श्रद्धा सां एॾे प्यार सां कोई बाबा जे लाइ भोग लॻाए ऐं पहिरियों त शिवलिंग जी पूजा थींदी हुई, त बाबा खे वो वासना त पहुचंदी हूंदी न मथे, जॾहिं आवाज़ूं पहुचंदियूं आहिनि त वासना बि पहुचंदी हूंदी, त बाबा खे लॻे हा भई मूंखे खाइण लाइ सॾु था करनि, मां थोरो टेस्ट वठी अचां, पर ईअं त थी न सघंदो, है न। श्री बाबा एॾी पावरफुल शक्ति हुन में अची करे टेस्ट वठे त पोइ दुनिया कॾहिं नर्क थिए ई न, तो दुनिया कॾहिं नर्क थिए ई न। पोइ जंहिं माण्हुनि खे विकार, बुराइयूं, लड़ाई झगड़ा सुठा लॻंदा आहिनि, उहे काॾे वञनि? असल में बाबा चाहिनि त उन आत्माउनि खे हाणे ई शुद्ध करे सघंदा आहिनि, लेकिन छा थींदो आहे कि कलयुगी दुनिया आहे न, कलयुगी दुनिया आहे त कलयुगी दुनिया में त माण्हुनि खे विकार बि खपे, के कलयुगी दुनिया जा रीति रस्म सुठा लॻंदा आहिनि, असांखे न लॻंदा आहिनि, त हिन में उन्हनि जो बि त पार्ट आहे न। त बाबा खे माण्हू भोग लॻाइण ऐं बाबा स्वीकार करणु अची वञे, पोइ त दुनिया नर्क थिए ई न। छोकी वो परम शक्ति खे त हर सेकेंड कोई न कोई भोग लॻाईंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि, ॾिसो कई भक्त आत्मायूं लीन थियणु चाहींदियूं आहिनि प्रेम में, कई ज्योति में लीन थियणु चाहींदियूं आहिनि, त ॿई लीन थियणु चाहींदियूं आहिनि। त अहिड़ी आत्माउनि खे त सेकेंड में बाप जो परिचय, बाप जी महिमा ऐं बाबा जी महिमा ऐं बाबा प्राप्ति जो कई आहे, असां संबंध जो जोड़ियो आहे असां बाबा सां, त ईअं अनुभव कराए सघंदा आहे बाबा जो। त ईअं ई असांखे छा करिणो आहे कि जीवन में सदा ई अॻियां वधणो ई आहे, जीवन में सदा ई अॻियां वधणो ई आहे। ऐं असां पढ़ी करे त जीवन में सदा अॻियां वधणो आहे त असांखे अॻियां हलणो ई पवंदो, है न। त बाबा चवनि था कि हाणे अहिड़ी लवली थियण वारी आत्माउनि खे इहे परिचय करायो, संबंध जी लवलीन अवस्था जो अनुभव करायो कि बाबा असांजो बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि, असांजा फ्रेंड बि आहिनि, असांजा डॉक्टर बि आहिनि, असांजा साजन बि आहे शिव बाबा, असांजो धोबी बि आहे, ॿियो केरु आहे शिव बाबा,
सर्व संबंध उन्हनि सां जोड़ण जो उनखे अनुभव कराए। लवलीन थियण त सहज आहे, लेकिन लीन थियण जे राज खे बि सम्झी वञे, है न। अॼु ॾिसो कोई माण्हू सभिनि तरफ़ ठुकरायल हुजे, उहो भॻवान जी शरण में अचे थो, है न, त लवलीन त थी वेंदा उहा, लेकिन हुन में अज्ञानता हूंदी आहे, हुन में सम्झ न हूंदी आहे। हिते असांखे हुनखे पूरो राज सम्झाए करे वो लीन स्थिति प्राप्त करणी, न, बाबा खे पूरो राज सम्झाए करे, बाबा खे पूरो राज सम्झाए करे, बाबा जो पूरो राज ॻाल्हियूं सम्झाए करे पोइ उन्हनि जी लवलीन स्थिति थी। लवलीन थींदा त सहज ई लीन थी वेंदा, राज खे बि सम्झी वञनि न। त वर्तमान समय लवलीन जो अनुभव करायो, भविष्य लीन जो रास्तो ॿुधायो। वर्तमान समय लवलीन जो अनुभव करायो, भविष्य लीन जो रास्तो ॿुधायो। हाणे त बाबा जो परिचय ॾेई करे, महिमा ॻाए करे उन्हनि खे बाबा में लीन थियणु सेखारियो, ऐं उन लीन थियण सां प्राप्ति छा थी, भविष्य प्राप्ति, उहो बि उन्हनि खे ॿुधायो। जॾहिं असां बाबा खे एॾो सुठी रीति सां यादि कंदासीं त असांखे भविष्य में एॾी सुठी प्राप्ति थियण वारी आहे। विश्व जा महाराजा महारानी ठही वेंदासीं। त सहज ई प्रजा ठहिण जो कार्य थी वेंदो, सहज ई प्रजा ठहिण जो कार्य थी वेंदो। इहे त्रिकालदर्शी ठाहिण वारनि जो दिव्य दर्पण ठहिया आहियो। त अहिड़ी आत्माउनि खे कढण लाइ, त त्रिकालदर्शी ठाहिण लाइ पहिरियों असांखे दिव्य दर्पण ठहिणो पवंदो, तॾहिं उहो पंहिंजी पाण खे उन दिव्य दर्पण में पंहिंजो भूतकाल वर्तमान भविष्य ॾिसंदा, तॾहिं उहो अॻियां वधंदा कि एॾी सुठी प्राप्ति बाबा असांखे कराइनि था। सभु जीअं ब्रह्मा बाबा खे थियो न, ईअं असांखे ॿियनि खे कराइणो अनुभव, तॾहिं उन्हनि खे लॻंदो अरे मां एॾी वॾी महारानी ठहिण वारी, जो छा कराइनि पैसनि आदि खे फटाफट लॻी वेंदो। लेकिन पोइ हुन में कंहिंखे घर बि रहणो पवंदो आहे, कंहिंखे भले ई सेंटर ते रहणो पए न, त उहो त पोइ अॻियां जी ॻाल्हि आहे। पहिरियों त असां उन्हनि खे दर्पण में पंहिंजो भूतकाल भविष्यकाल वर्तमान काल त ॾेखारियूं। अहिड़ा दिव्य दर्पण में पंहिंजे पुरुषार्थ जी हर समय जी रिज़ल्ट विधि, अहिड़ा दिव्य दर्पण में पंहिंजे पुरुषार्थ जे हर समय जी रिज़ल्ट जो चित्र खींचो कि समर्थ रहियो या व्यर्थ वियो। पंहिंजे पाण खे बि ॾिसो कि असां जंहिंजे संबंध संपर्क में आयासीं, पंहिंजे पुरुषार्थ सां उनखे अनुभव करायो, त उनखां पोइ कि असां समर्थ रहिया, शक्तिशाली रहियो उहो पार्ट या व्यर्थ वियो, इहे चेक करो। त अॼु असांखे छा करिणो आहे, दिव्य दर्पण ठाहिणो। अॼु जो पुरुषार्थ इहे कजो सॼो ॾींहुं, बिंदु ठही बिंदु बाप खे यादि करो, हर आत्मा खे इहे ॾिसो कि उनखे पंहिंजा टई काल स्पष्ट अनुभव थी वञे। इहे अभ्यास कजो। बाबा चवनि था कि अहिड़ा दिव्य दर्पण में पंहिंजे पुरुषार्थ जे हर समय जी रिज़ल्ट जो चित्र खींचो कि समर्थ रहिया या व्यर्थ में वियो। पुरुषार्थ व्यर्थ जो पोस ऐं समर्थ जो पोस ॿई ॾेखारे में ॾियनि। व्यर्थ जो पोस, समर्थ जो पोस ॿई ॾेखारे ॾींदा आहिनि न। समर्थ जो पोस छा थींदो आहे, मास्टर सर्वशक्तिवान व दिल तख्त नशी। समर्थ पोस छा हूंदो आहे, मास्टर सर्वशक्तिवान
वह बाप दादा जे दिलि तक नशीन। व्यर्थ जो पोस छा हूंदो? बाबा चई ॿई पोस नज़र ईंदा आहिनि। व्यर्थ जो पोस सदा युद्ध जे रूप में योद्धे जो पोस नज़र ईंदो आहे। तख़्त नशीन न, लेकिन युद्ध स्थल ते बीठा आहियो। असां तख़्त नशीन जॾहिं व्यर्थ जो पोज़ हूंदो आहे न त उन समय तख़्त नशीन न हूंदा आहियूं, उन समय युद्ध जो स्थल ते बीठा हूंदा आहियूं। तख़्त नशीन सफलता मूर्त युद्ध स्थल ते बीठे हुए मेहनती जी मूर्त हूंदी आहे। जॾहिं असांजी समर्थ स्टेज हूंदी आहे त असां तख़्त नशीन सफलता मूर्त हूंदा आहियूं। ऐं अगरि असांजो वेस्ट जी स्टेज हूंदी आहे, असमर्थ स्टेज हूंदी आहे, त युद्ध स्थल ते खड़ा हुआ महिनत जी मूर्ति हूंदा आहियूं। नंढी सी ॻाल्हि में बि महिनत ई कंदा रहंदा आहियूं। उहो यादि स्वरूप, उहो फ़रियाद स्वरूप हूंदो आहे। ईअं पंहिंजे बि स्वरूप ॾिसंदा रहंदा आहियो न। ॿिन्हिनि खे बि टिन्हिनि काल जो दर्शन करायो, ॿियनि खे बि टिन्हिनि काल जो दर्शन करायो। जीअं असां ख़ुदि जो दर्शन कंदा आहियूं, अगरि असां रोज़ु राति जो चार्ट ॾिसूं त जीअं सॼे ॾींहं जो दर्शन थी वेंदो आहे, असां छा छा कयो। त जीअं असां ख़ुदि जो हाणे ॼाणियो आहे न, पहिरियों असां छा हुयासीं, हाणे असां छा थी विया आहियूं, ऐं भविष्य में असां छा हूंदासीं, है न। इहा असांखे स्पष्ट आहे न। पहिरियों तव्हां छा हुयो तव्हांखे पतो आहे, हाणे तव्हां छा आहियो, तव्हांजे सुभाउ, संस्कार, बोल चाल, व्यवहार, सोच, संकल्प, सर्व जे प्रति सोच बदिली आहे न बदिली आहे। हाणे बदिली लास्ट स्टेज कहिड़ी हूंदी, पोइ हुन समय असां भविष्य फ़रिश्तो सो देवता रूप हूंदासीं। त हीअं ॿियनि खे बि अनुभव कराए अहिड़ा दिव्य दर्पण ठहो। बाबा चवनि था सम्झो, अॼु त डबल फॉरनर्स ऐं गुजरात सां मिलणो आहे। ॿई ई डांस करण में राशि हिकु ई आहे। उहे बि नचंदा आहिनि, इहे बि खूब नचंदा आहिनि। गुजराती बि नचंदा आहिनि, विदेशी बि खूब नचंदा आहिनि। गुजरात वारा बि प्रेम स्वरूप ऐं डबल फॉरनर्स बि प्यार जा अनुभव जे आधार ते भॼंदा आहिनि। गुजरात वारनि में बि सेवा ॾाढी आहे, प्रेम बि ॾाढो आहे न। उतां जा माण्हू ॾाढा एक्टिव हूंदा आहिनि ऐं मिलनसार बि रहंदो, हिक ॿिए सां प्रेम सां बि रहंदा आहिनि, है न। ऐं डबल फॉरनर्स जो बि प्यार अनुभव, प्यार जे कारण ई बाबा वटि जल्दी जल्दी ईंदा आहिनि। ज्ञान सां गॾु गॾु प्यार बि मिलियो आहे न। हुन रूहानी प्यार ई हिन प्रभु जो ठातो अथई। रूहानी प्यार ई प्रभु जो ठातो अथई। डबल प्यार मिलंदो आहे न, हिकु बाप जो, ॿियो परिवार जो। त प्यार जा अनुभव परवाना ठातो अथई। त बाबा चवनि था, हिकु त बाप सां प्यार, ॿियो परिवार सां। त प्यार जे अनुभव परवानो ठातो अथई ॿारनि खे। प्यार विदेशियुनि जे लाइ चुंबक जो कमु कंदो आहे। विदेशी एॾा परां खां एॾो ख़र्चो करे, सोचो साल भर कमाई करे पोइ ईंदा आहिनि। हीअं त माण्हू अॼुकल्ह त ॾिसो बाप दादा मिलनि, वैसे त ऑनलाइन बि थींदो आहे, है न। हाणे हुन बसि मूवी हलाईंदा आहिनि न, उहो पहिरों वारी। त विदेशी सोचनि भई हाणे त उहो ई आहे, असां त हिते बि ॾिसी सघंदा आहियूं। पर न, हुन भूमि ते अचणु, उहो बाबा सां प्यार, उहो परिवार सां प्यार हिते खींचदो आहे। पोइ ॿुधण व मरण जे लाइ बि तयारु थी वेंदा आहिनि, है न। त बाबा सां जॾहिं प्यारु हूंदो आहे त हुन प्यार जे कारण ईंदा आहिनि, पोइ ॿुधंदा बि आहिनि ऐं पुराणे सां मरण जे लाइ बि तयारु थींदा आहिनि। इहो मरण त पसंदि आहे न। इहो मरण मतिलबु पुराणे सां मरण। इहे मरण अर्थात स्वर्ग में वञणु।
हाणे इहो मरण संगम युग ते इहो मरण मतिलबु स्वर्ग में वञणु। हिन करे मरण वारनि जे लाइ चईंदा आहिनि स्वर्ग वियो। दुनिया में जो चईंदा आहिनि न मरी वियो मतिलबु स्वर्ग वियो, उहो त देह छॾियईं त कलयुग आहे त कलयुग में वेंदो, लेकिन असली कहिड़ो मरण आहे त स्वर्ग में। इहा हाणे संगम युग ते असां अगरि पुराणे सां मरी वेंदा आहियूं न, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव धन संपत्ति इन सभिनि सां जेकी बि पुराणे रीति जो बि आहे न सभिनि सां असां मरी वेंदा आहियूं त असां स्वर्ग में हली वेंदा आहियूं। मतिलबु पोइ असां नए सिर स्वभाव संस्कार चाल चलन व्यवहार धारण कंदा आहियूं त जीअं स्वर्ग में वञण जे लाइ तयारी कंदा आहियूं। टिकट त वठी वठंदा आहियूं न, ट्रेन में त वेही रहियासीं, हाणे सतयुग में अचूं या त्रेता में, हुन लाइ त पुरुषार्थ करिणो पवंदो न। मतिलबु स्वर्ग टाइटल त मिली वियो न, असां स्वर्गवासी थी वियासीं। बाबा जो ठहियो, रोज़ ज्ञान मुरली ॿुधो था, बाबा त चईंदा आहिनि मुंहिंजो त ज्ञान वेस्ट न थींदो आहे। भले तव्हां 7 ॾींहंनि जो कोर्स करो, रोज़ मुरली ॿुधो, सेंटर ते वञो, लेकिन धारणा न करो, सेवा न करो, कुझु बि न करो, वेही करे ॿुधी करे हली अचो त बि तव्हां स्वर्ग में त ईंदव न। चाहे त्रेता जे अंत में छो न अचो, है न। पर रोज़ रोज़ ॿुधंदो वेंदो त ख़ुदि न त माण्हुनि जे शुभ भावना शुभकामना सां वाइब्रेशन सां त आप ई परिवर्तन थींदो न। ॾिसो अगरि कोई सेंटर ते ईअं ई अची वञे, बसि हुनखे मुरली सुठी लॻंदी आहे ॿुधणु, कुझु धारणा न करे, त जेका सेंटर ते एॾा सारा माण्हू ईंदा आहिनि ॿार, उन्हनि में एतिरी शक्ति न आई आहे कि उहा उनखे परिवर्तन करे सघे। उहो बि सोचनि न कि ये रोज़ लहसुन प्याज खाई अची थो वञे, ये त अहिड़ो आहे न। ईंदो न सेंटर ते कोई धारणा न कंदा आहिनि, अची वेंदा आहिनि, कूड़ बि ॻाल्हाईंदा आहिनि, लेकिन माण्हुनि खे पतो हूंदो आहे इहे धारणा न कंदा आहिनि, त माण्हू उन्हनि जे लाइ ॻाल्हियूं कंदा, ये अहिड़ो। तंहिंखां सुठो त सभु संगठित रूप में एॾो योग करो कि उहा आत्मा शुद्ध थी वञे, चाहे करे बि घर उहो कुझु खाई न सघे, कुझु अहिड़ो कमु न करे जो बाबा जी श्रीमत जे विपरीत हुजे। जीअं असां हुनखे बाबा जी हुन में ॿंधी छॾियो, उहो ॿधणु न पई चाहे, उहो मस्ती में हुई, लेकिन असां हुनखे ॿधी छॾियो, भई सेंटर ते अचिणो आहे त ईअं ई अचिणो आहे। सेंटर ते अचिणो आहे त लहसुन प्याज न खाइणो आहे, अपवित्र न थियणो आहे, शुद्ध थी करे रहणो आहे। त असां हुन आत्मा खे छा करूं, दान सहयोग ॾेई करे हुनखे ॿंधी छॾूं कि उहो चाहींदे उहे बि लहसुन प्याज हुनजे मुंहं में ई न वञे। त बाबा चईंदा आहिनि कि इहा मरण मतिलबु स्वर्ग में वञणु। त जो मरण नथो चाहे, भई हुन बाबा चई छॾे, लेकिन हुन में एॾी शक्ति न आहे, त असां ॻाल्हियूं कंदासीं भई अहिड़ो, तंहिंखां सुठो त असां हुन लाइ योग करूं, हुनखे दान ॾियूं, हुनखे परिवर्तन करूं। त दुनिया में जो चईंदा आहिनि मरियो स्वर्ग वियो, उहो हिन जे कारण चईंदा आहिनि। उहो मरण वारा न वेंदा आहिनि, लेकिन संगम ते जो पुराणे सां मरियो उहो स्वर्ग में वियो। इन जी कॉपी करे करे जो देह सां मरंदा आहिनि न, उन जे लाइ अख़बार में विझंदा आहिनि कि फलानो स्वर्गवासी थियो। त मरणो पसंदि आहे न, पंहिंजी मर्ज़ी सां मरिया आहियो न, मजबूरी सां त न मरिया आहियो। ॾिसो बाबा त तव्हांखे ढूंढी, तव्हांखे संदेश पहुची वियो कि हीअं भॻवानु आयो आहे, तव्हां ख़ुदि ई वियो न 7 ॾींहंनि जो कोर्स करणु, पोइ मुरली बि तव्हां ख़ुदि ई ॿुधियो। चलो महीने भर मुरली बि ॿुधी त बि माण्हू खे सम्झ में अची वेंदो आहे ज्ञान छा आहे ऐं इहे असां बाबा छा था चाहिनि। तव्हांखे अगरि पसंदि न आयो, तव्हां न करे सघो आहे, त हुन समय छॾे छॾो आहे, है न। चईंदा आहिनि न माण्हू रोज़ मुरली में उहो ई ईंदो आहे, त महीने भर जी मुरली में त तव्हांखे सम्झ में अची वञिणो खपे न कि बाबा असां सां छा चाहींदा आहिनि। अगरि तव्हां नथा करे सघो त हुते ई छॾे छॾो, चओ बसि मां हाणे नथी हली सघां। त
त उन खां अॻियां वधिया आहियो, पुरुषार्थ कयो आहे, महिनत करे पवित्र रही मधुबन में विया आहियो, त पंहिंजी इच्छा सां ई आया आहियो न, मजबूरी सां थोरी आया आहियो। पंहिंजी इच्छा सां ई मरिया आहियो न। ॾिठो न भई हिते केॾी शांती आहे, केॾो मज़ो आहे, ऐं भक्ति मार्ग जी झंझटनि सां केॾो फ्री आहे, केॾो ख़र्चे सां फ्री आहे। हा, बाक़ी दुनिया वारनि जे हिसाब सां असांखे करिणो पवंदो आहे, लेकिन ख़ुदि जी इच्छा त न आहे न, दिमाग़ में त न घुमंदो आहे असांखे हीअ करिणो आहे, हीअ करिणो आहे, हीअ करिणो आहे, न। उहो त असां उहो चईंदा भई ईअं ईअं कर, चल ठीकु आहे कर, बाक़ी असांजी कोई इच्छा न आहे। इहे सॼी सभा मर्ज़ीवा ठहिण वारनि जी आहे न, इहे सॼी सभा मर्ज़ीवा। ॾिसो, हिकु त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ई अॻियां वधिया आहियो, ॿियो जो सेवा जे क्षेत्र में निमित ठहिया आहिनि, जेकी वॾियूं वॾियूं दीदियूं जेके निमित ठहियूं आहिनि, उन्हनि बि ख़ुदि ई ऑफर कयो आहे न सेवा जे लाइ। अगरि बाबा चाहे त उहो हाणे हाणे मना करे छॾनि, बसि बाबा मूंखे त सेवा न करणी आहे, बाबा वटि त ॾाढा हैंड्स आहिनि, है न। लेकिन बाबा पहिरियों तव्हांखां पुछई, तव्हां चयो हा बाबा कंदासीं, पोइ बाबा तव्हांजे मथां महिनत बि कई, तव्हांखे पुरुषार्थ बि कराई, तव्हांखे उहो गुण बि विधाई, लाइक़ बि विधाई, लाइक़ बि ठातई। जीअं न आर्मी में वो ख़ुदि ईंदा आहिनि, ख़ुदि एंट्रेंस एग्ज़ाम पास कंदा आहिनि, पोइ स्टेजिस, पोइ उहो कॉन्ट्रैक्ट लिखाईंदा आहिनि कि एतिरा साल तव्हांखे असां ट्रेनिंग ॾींदासीं, त तव्हांखे एतिरा साल सर्विस करणी आहे। पोइ विच में तव्हांजो मन न बि लॻे त बि तव्हांखे करणी आहे, है न। छो जो एॾो ख़र्चो कराईंदा आहिनि ट्रेनिंग कराइण लाइ। त हिते बाबा बि असांखे केॾी शक्तियूं ॾींदा आहिनि, केॾी विशेषता भरंदा आहिनि, केॾा गुण भरंदा आहिनि, ऐं असां विच में चऊं बसि बाबा हाणे मूंखे नथो थिए, त उहे सभु शक्तियूं, उहे सभु विशेषतायूं त तव्हां में आहिनि, पोइ वरी बाबा तव्हांखां वठे, वरी ॿिए में भरे, है न। त ईअं त न थी सघंदो न भई, थी सघंदो आहे, लेकिन टाइम केॾो वेस्ट थींदो न। कॾहिं कॾहिं थींदा आहिनि न, हलंदे हलंदे माण्हू थकिजी पवंदा आहिनि, जो निमित बाक़ी त आहिनि। गृहस्थी में बि तव्हां ॾिसो, तव्हां ई बाबा सां प्रॉमिस कयो न, हा बाबा मां ईअं, तॾहिं तव्हांखे बाबा एॾी शक्ति ॾेई करे घर गृहस्थी में रही करे पवित्र रहण जी शक्ति ॾिनी अथई। ऐं तव्हां हाणे अगरि तव्हां सेवा न करो, चओ न मूंखे त नथो थिए, बाबा चईंदो मां तव्हांखे एॾी शक्ति ॾिनी, एॾो पुरुषार्थ करायो, एॾो पवित्र ठाहियो, तव्हांजा बंधन छुड़ायो, हाणे तव्हां ज्ञान में नथा हलो। हीअं त न करिणो आहे न। त चेक करो, अञा ताईं जो बि करो था ख़ुशी ख़ुशी सां करो था, मजबूरी सां त नथा करो, है न। अञा ताईं इच्छा थींदी आहे छा ॿाहिरि वञा, गोलगप्पा खायां, तयारु थियां, घुमां, टीवियूं ॾिसां, पिक्चरियूं ॾिसां, फैशनेबल कपिड़ा पायां। ख़ुदि खे ई चेक करो, उन अनुसार ॾिसो कि मां पंहिंजी मर्ज़ी सां अॻियां वधां थी या मजबूरी सां वधां थी। त बाबा चवनि था कि अॼु बाबा कंहिंखे था ॾिसनि, मर्ज़ीवा ठहिण वारी सभा खे ॾिसनि था। हुन में बि केरु ख़ुशी ख़ुशी सां मरी करे बाबा वटि आयो आहे, केरु कंहिंखे दुनिया में न मिलियो इन करे आयो, कोई मजबूरी सां बि हलनि था कि पहिरियों त सुठो लॻंदो हुयो, बाबा उन्हनि खे लाइक़ु ठातईं, निमित बि ठाही, हाणे उहो मजबूरी सां हलनि था न। किथे किथे माण्हू मतिलबु वॾी वॾी दीदियूं जेके बाबा पंहिंजी गद्दी ॾिनी अथई न, त थींदो आहे न हलंदे हलंदे कोई उहो थी वेंदो आहे, थकी वेंदो आहे, पोइ सोचंदो आहे मजबूरी सां हलंदो आहे, छॾे बि न सघंदो आहे। हाणे छॾंदो त पोइ लौकिक में छा मिलंदो उन्हनि खे? मिलंदो? वैसे त लौकिक में वेंदा त बि शक्तियूं त आहिनि, बाबा बि गुण ॾिना अथई उन्हनि खे यूज़ करे, लेकिन सुठो त न लॻंदो न। त कई माण्हू मजबूरी में बि था हलनि, त बाबा चवनि था चेक करो, मजबूरी में हलो था, काथे सांस रुको त न आहे, पुराणी दुनिया में काथे सांस रुकल आहे,
ऐं कई ॿारनि खे इहो बि आहे, तव्हां ख़ुदि खे चेक कजो, कॾहिं कॾहिं न कंहिं ॿारनि खे इहो बि रहंदो आहे की असां त परम धाम में ई रहूं, है न, पर बाबा जो ज्ञान बि, पर परम धाम में रहंदासीं त पूरे चक्कर जो ज्ञान त बुद्धि में धारण न थींदो न, पर ज्ञान बि सुठो लॻे थो, शक्तियूं बि, गुण बि, धारणा बि, अहिड़ो जीवन बि सुठो आहे। लेकिन कंहिं ॿार खे लॻंदो आहे अरे असांजो पाठ बि परम धाम में बाबा जीअं हुजे हा त केॾो सुठो हुजे हा, है न, असांखे चक्कर में न अचिणो पए हा। लेकिन एतिरो ज्ञान हाणे चक्कर जो ज्ञान वठी वरितो, एतिरो पुरुषार्थ करे छॾियो, परम धाम में रहण लाइ थोरी कयो आहे, है न। परम धाम में रहण लाइ बाबा असांखे थोरी एॾी शक्तियूं ॾिनी अथई, एॾा गुण ॾिना अथई, न, परम धाम में रहण वारनि वटि शक्तियूं गुणनि जो पुरुषार्थ थोरी कंदा, हू त सिर्फ़ु निराकार रूप में बाबा खे यादि कंदा, मुरली थोरी ॿुधंदा। त चेक करो कि तव्हांखे अञा परम धाम में ई रहणो आहे या हेठि अचिणो आहे। हेठि अचिणो आहे बि सतयुग में अचिणो आहे त ख़ुशी ख़ुशी सां हाणे मरो, त्रेता में अचिणो आहे त थोरो सो मरो, द्वापर कलयुग में अचिणो आहे त हाणे न मरो, मतिलबु पुराणे सां न मरो, बसि बाबा खे यादि कंदे हलंदा हलो। त सॼी सभा मर्ज़ी वटि ठहिण वारनि जी आहे न, किथे सांस रुको उहो त न आहे न, पुराणी दुनिया में ये वंडर आहे जो मरे हुए बि हंसदा आहिनि। ॾिसो बाबा जैसे कहिड़ी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा, बाबा चवनि था केॾो वंडर आहे कि जॾहिं कोई मुर्दो थी वेंदो आहे त उनजे फेस में कुझु थोरी हूंदो आहे न, लेकिन बाबा चवनि था इहे त वंडर आहे कि हिते मरल हुआ बि हंसदा आहिनि, मुस्कुराईंदा आहिनि। त बाबा पुराणे सां मरे करे जॾहिं नयो जीवन वठंदा आहियूं त आंतरिक ख़ुशी उहो बाबा असांखे ॾिसनि था। फॉरनर्स बाबा जी ॻाल्हियुनि ते हसनि पिया, मतिलबु बाबा जो इहे रमणी ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया त उनखे ॿुधी करे ख़ुशि पिया थियनि मरण वारी। तव्हां माण्हुनि जी क्रिश्चन फिलॉसफी में बि आहे कि मुर्दे में अची करे, मुर्दनि में अची करे जान विझंदा आहिनि। भक्ति मार्ग में जो क्रिश्चन माण्हू आहे न, उन्हनि जे फिलॉसफी में आहे कि भॻवानु अची करे मुर्दनि में जान विझंदा आहिनि। त वैसे त ॾिसो असां त पुराणे सां मरी करे हाणे ख़ुशि आहियूं, पर दुनिया में त माण्हू पुराणे में रहंदे हुए बि जीअं मुर्दा ई आहिनि न, ख़ुशी आहे अॼु कंहिंजे जीवन में न। वैसे बि डेड बॉडी खे ॾिसी करे सभु ॾिसंदा आहिनि, रोईंदा आहिनि। अॼुकल्ह हर दुनिया में हालत अहिड़ी थी वई आहे न, है न। त बाबा चवनि था कि ॾिसो क्रिश्चन फिलॉसफी में ईअं लिखियलु आहे कि भॻवानु अची करे मुर्दनि में जान विझंदो आहे। त असां बि पहिरियों मुर्दा ई थी विया हुआसीं, हाणे बाबा असांखे पुराणे सां ॿियो मारे करे नए में जीअण सिखाए करे मुस्कुराईंदो उहो ठातो अथई, मुस्कुराईंदो उहो चहिरो। हाणे बाबा जो ठहिण खां पोइ केॾी ख़ुशी मिलंदी आहे न। हाणे जी ख़ुशी ऐं लौकिक दुनिया जी ख़ुशी में केॾो डिफरेंस आहे। तव्हां अगरि अनुभव कयो हुजे कि हाणे जो असांजी ख़ुशी आहे उहो निस्वार्थ भाव आहे, हुन में कोई इच्छा न आहे, कोई कामना न आहे, बसि मन ईअं ई आनंद में आहे, ॾाढो ख़ुशी में आहे, कोई इच्छा बि न आहे। बसि ईअं बाबा खे यादि कंदे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे एॾो ख़ुशी थींदी आहे कि कुझु उनजो एक्सप्लेनेशन बि न करे सघंदे न। पहिरियों त भई दुनिया में माण्हुनि खे ख़ुशी थींदी आहे कि मां नया कपिड़ा वठी अचां, पैसा कमायां, मूंखे डिग्री प्राप्त थिए, मां इहे पास थियां न। माण्हुनि जी ख़ुशी इन में हूंदी आहे। कोई नया कपिड़ा वठी ईंदा, कोई गाॾी वठी ईंदा, कोई नया घर वठी ठाहींदा, कोई पास थींदो, कोई किथे सिलेक्शन थी वियो। इन आधार ते माण्हू ख़ुशि थींदा आहिनि भक्ति मार्ग में।
त्योहारनि ते भले कुझु सम्झ में अचे न अचे, हा भई मूर्ति जी त्योहारनि ते पूजा आदि करे ईअं ख़ुशी ईंदा, लेकिन असांजी ख़ुशी त हिन खां केॾी परे आहे। हाणे अगरि असां वटि नया कपिड़ा अचनि त असांखे नए कपिड़नि जी ख़ुशी थींदी? हा ठीकु आहे, आहिनि त आहिनि, पुराणा थी विया, हाणे नया वठूं त बसि। हाणे असांखे कोई चीज़ मिले, नयो फ़ोन, नयो घर, त हुन जे अनुसार ख़ुशी थींदी। हा ठीकु आहे, ज़रूरत हुई त नयो फ़ोन वठी वरितो, हा ठीकु आहे, ज़रूरत हुई त पैसा हुया पिया हुया, ज़रूरत हुई त नयो घर ठाहे छॾियो, हा ठीकु आहे, इहो हुयो त इहे करे छॾियो, हिन में ख़ुशी छा जी? असांजी ख़ुशी कॾहिं थींदी आहे? जॾहिं असां सदा, वैसे त हर सेकेंड असां ख़ुशि आहियूं, हुन में बि अगरि सॼो ॾींहुं असांजो बाबा सां कनेक्शन सुठो रहे, माया बि अचे, लेकिन असांजो कनेक्शन सुठो रहे, सदा बाप सां गॾु बुद्धियोग जुड़ो रहे, पोइ त केॾी ख़ुशी थींदी आहे, केॾो हल्कोपन रहंदो आहे, है न? ऐं बाबा मिलियो त ख़ुशी आहे। भले तव्हां सॼो ॾींहुं कर्म करो था, लेकिन बाबा जी यादि में रही करे कर्म कंदो त असांजी त इहा ई ख़ुशी आहे कि असां स्वयं बाबा सां गॾु उथूं था, वियूं था, खाऊं था, पीऊं था, इन में ई ख़ुशी सां झूलंदा रहो। त बाबा चवनि था, पहिरियों मुर्दा हुयो, हाणे जान पई न, त नयो जनम थी वियो न। इहे मरण में मज़ो आहे, डपु न आहे, न ॿियो रोज़ मरो, अर्थात रोज़ मुरली ॿुधी करे पंहिंजो पुराणोपन ख़तमु कंदा वञो, नयो ज्ञान गुण शक्तियुनि खे धारण कंदा वञो ऐं जीवन में अॻियां वधंदा वञो। त हिन रीति हाणे पुराणे सां मरो, नए में जी। हाणे बाबा दीदी जी सां ॻाल्हाइनि था। वर्तमान समय महावीरनि जी वतन में विशेष महफ़िल लॻंदी आहे। हाणे त वैसे ई असांजा सभु महावीर त मथे पहुची विया आहिनि, त उन्हनि जी महफ़िल लॻंदी हूंदी, रोज़ शो लॻंदी आहे, उहो ॼाणंदा आहियो। अॼुकल्ह बाप दादा जी स्थापना में ब्रह्मा जे संपूर्ण स्वरूप जो साक्षात्कार कराइण जी सेवा वठंदा हुया न, हीअं अॼुकल्ह अष्ट रत्न सो इष्ट रतन, उन्हनि खे बि शक्ति जे रूप में साथ साक्षात्कार कराइण जी सेवा कराईंदा आहिनि। हाणे त बाबा जा अष्ट रत्न बाबा वटि पहुची विया आहिनि मथे, है न। पहिरों बि बाबा उन्हनि खे इन एडवांस इमर्ज करे सेवा कराईंदा हुया, हाणे त वैसे बि पहुची विया आहिनि। त बाबा चवनि था कि अॼुकल्ह बाप दादा जी स्थापना में ब्रह्मा जी संपूर्ण स्वरूप द्वारा साक्षात्कार कराइण जी सेवा कराईंदा हुया न, ये अॼुकल्ह अष्ट रत्न सो इष्ट रतन, जेका बि अष्ट रत्न आहिनि न, उन्हनि जी बि बाबा उन्हनि खे बि शक्ति जे रूप सां में साथ साक्षात्कार कराइण जी सेवा कराईंदा आहिनि। स्थूल शरीर द्वारा साकारी ईश्वरीय सेवा में बिज़ी रहंदा आहियो, लेकिन अॼुकल्ह अनन्य श्रेष्ठ आत्माउनि जी डबल सेवा हले थी। हाणे त जेका बि वॾा ॿिया बि आहिनि हिन सृष्टि ते, लेकिन मेन त सभु हली आहे, लेकिन जॾहिं उहो हेठि हुया न, जीअं दादियूं जॾहिं हेठि हुयूं, मतिलबु हिन साकार दुनिया में, उन शरीर में, त बाबा उन्हनि सां स्थूल सेवा बि कराईंदा हुया ऐं सूक्ष्म सेवा बि कराईंदा हुया, डबल सेवा कराईंदा हुया। त असां बि सॼो ॾींहुं कर्म कंदे हुए बाबा खे यादि कंदासीं न, त असांजी स्थूल सेवा बि थींदी, बाबा असांखां सूक्ष्म सेवा बि कराईंदा, छो जी असांखे बि कंहिं न कंहिं रूप में त कोई न कोई यादि कंदो ई हूंदो न, छो जी 33 करोड़ देवी देवता ॻायन आहिनि। त इहो बाबा असांखे चवनि था कि हाणे स्थूल शरीर द्वारा सेवा कंदे हुए बाबा उन्हनि खे साकारी ईश्वरीय सेवा में बिज़ी रहंदा आहिनि, हूंदे हुए बि उन्हनि खे अनन्य श्रेष्ठ आत्माउनि खे
जो साक्षात्कार कराइण जी सेवा बि कराईंदा हुया। त हाणे असां बि स्थूल सेवा बि कंदे जेतिरो बाबा खे यादि कंदासीं ओतिरो आत्माउनि खे साक्षात्कार के देवी या देव जे रूप में साक्षात्कार कराइण जी सेवा बि बाबा असां खां कराईंदा। जो ओटे सो अर्जुन, है न। आपे ई असांखे संकल्प अचिणो खपे कि हा मां बाबा जी याद में करां थी त बाबा मूंसां हीअ सेवा बि कराईंदा, उहो बि कराईंदा। बाबा दीदी जी सां ॻाल्हाइनि था न, दीदी जी सां ॻाल्हाइनि था। अॼुकल्ह बाप दादा जी स्थापना में ब्रह्मा जी संपूर्ण स्वरूप द्वारा साक्षात्कार कराइण जी सेवा वरिती। ये अॼुकल्ह बाबा अष्ट रतन सो इष्ट रतन उन्हनि में बि शक्ति जे स्वरूप सां गॾु गॾु साक्षात्कार कराइण जी सेवा कराईंदा आहिनि। स्थूल शरीर द्वारा साकारी ईश्वरीय सेवा में बिजी रहंदा आहियो। पंहिंजे हिन स्थूल शरीर द्वारा, लेकिन अॼुकल्ह अनन्य श्रेष्ठ आत्माउनि जी बाबा अनन्य आत्माउनि सां बाबा डबल सेवा कराईंदा आहिनि। जीअं ब्रह्मा द्वारा स्थापना जी वृद्धि थी न, वैसे हाणे शिव शक्ति जे कंबाइन साक्षात्कार द्वारा ऐं संदेश मिलण जो कार्य तव्हांजे सूक्ष्म शरीरनि द्वारा बि थिए थो। जीअं आदि में ब्रह्मा बाबा जे सूक्ष्म शरीर सां सेवा थिए पई। माण्हू चईंदा हुया अची करे कि तव्हां आया आहियो त ब्रह्मा बाबा खे लॻे मां किथां आहियां, तॾहिं ब्रह्मा बाबा खे सम्झ में आयो त जीअं ब्रह्मा द्वारा स्थापना जी वृद्धि थी, वैसे हाणे शिव शक्ति जे शिव असां अष्ट रत्न जो हूंदा न, या जो निमित्त बाबा जी याद में रहंदा हूंदा, उन्हनि द्वारा शिव शक्ति जे कंबाइन स्वरूप द्वारा सेवा बाबा कराईंदा रहंदा आहिनि। असांजे सूक्ष्म शरीर द्वारा बि सिर्फ़ु अष्ट रत्न न, तव्हां असां ख़ुदि खे बि निमित्त सम्झो, है ना। ये न सम्झो सिर्फ़ु अष्ट रत्न हूंदा, लेकिन असां ख़ुदि खे बि निमित्त सम्झूं कि बाबा असांजे सूक्ष्म शरीर द्वारा भी सर्विस कराईंदा आहिनि। आत्माउनि खे संदेश मिलण जो कार्य असांजे सूक्ष्म शरीर द्वारा बि थींदो आहे। इन करे त बाबा चवंदा आहिनि न, कर्म करो लेकिन मूंखे यादि करो, है न। ॾिसो इन समय त सिर्फ़ु ब्रह्मा बाबा मम्मा ऐं बाक़ी जो आत्मायूं वयूं, लेकिन बाक़ी जेका अष्ट रत्ननि में हूंदा हुन समय त उहो यज्ञ में ई हूंदा न। हाणे त भले मञो कि उहा हली आहे पंहिंजो पुराणो शरीर छॾे, पंहिंजो नयो पाठ वॼाइनि था हाणे, लेकिन जंहिं समय साकार में हुया त बाबा उन्हनि जे उहे कर्म कंदे हुए बाबा खे यादि करे कर्म कंदा हुया न, त भले भाषण ई ॾींदा हूंदा या कुझु रोटी खाईंदा हूंदा या कुझु साधारण कर्म बि कंदा हूंदा न, लेकिन बाबा जी यादि में कंदा हूंदा त बाबा उन्हनि जे सूक्ष्म शरीर द्वारा बि सेवा कराईंदा हुया, संदेश पहुचाईंदा हुया। हाणे बि पहुचाइनि था। त हाणे असां बि बाबा जी यादि में रही करे कर्म करूं त हीअं बाबा जो कार्य थींदो वेंदो, है न। सभिनि जॻह त कोई साकार में न वञी सघंदो आहे न, है न। सभिनि जॻह त कोई साकार में कई बार, ऐं सभिनि जॻह त माण्हू मंदरनि में वञी थोरी सेवा करे सघंदा। सभिनि जॻह त असांजे सूक्ष्म शरीर द्वारा उन मूर्ति द्वारा बि उन्हनि आत्माउनि खे इहो अनुभव थींदो कि हा इहे आहिनि। इन हाणे असां ॾिसूं था रंगीन कपिड़े में, लेकिन आहिनि सफ़ेद वस्त्रधारी, ऐं इहे हिते परमात्मा खां ईअं ज्ञान था वठनि। ये भी सफ़ेद वस्त्रधारी भी परमात्मा खे यादि करे ज्ञान युग जी धारणा करे अहिड़ा ठहिया, मतिलबु कलरधारी, कलर कपिड़ा पाइण वारा राधे कृष्ण ठहिया,
देवियुनि जे हथ में अस्त्र शस्त्र जो मतिलबु छा आहे, इहे असां कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कोई ॻाल्हि असांखे चए त सम्झ में न ईंदो आहे, लेकिन पोइ असांखे उहा ॻाल्हि दिमाग़ में ईंदी आहे। त इहो बि ईअं ई आहे, त बाप दादा अनन्य ॿारनि खे हिन सेवा में बि सहयोगी ठाहींदा आहिनि। हिन करे सूक्ष्म सेवा जी प्रैक्टिकल प्लान जे कारण हुते महफ़िल लॻंदी आहे। वतन में महफ़िल लॻंदी आहे छो? सूक्ष्म सेवा जी प्रैक्टिकल प्लान द्वारा। बाबा वतन में जेका अनन्य ॿार आहिनि, हाणे बि आहिनि अनन्य ॿार हेठि, उन्हनि खे बाबा मथे मंगाए करे पोइ प्लानिंग कंदा आहिनि। पोइ उन अनुसार उन्हनि जी सेवा जो प्लान थींदो आहे। छो जो बाबा खे अॼु ॾिसो, अॼु सम्झो कोई दुनिया में त्योहार आहे, हूंदो रोज़ु कुझु न कुझु हूंदो आहे, असांखे न पतो आहे। उन ॾींहुं हुन रूप सां माण्हू सभु यादि कंदा हुआ, त बाबा खे भक्तनि वटि बि वञिणो हूंदो आहे। ॾिसो टाइम कीअं फिक्स थींदो आहे, बाबा जे मिलन जी डेट्स बि ॾिसो, त्योहार बि ॾिसो। कॾहिं कॾहिं थींदो आहे बाबा मिलन जे ॾींहुं कोई त्योहार अची वेंदो आहे, है न, त शुरू खां ई बाबा जो ईअं कार्य हलंदो आयो न, बाबा ईअं ई असांखे टाइम न ॾींदा आहिनि, या ईअं ई कंहिंजो टाइम फिक्स न थींदो आहे। कीअं अनुसार थींदो आहे, बाबा पूरे विश्व जी आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि कि हिन समय मुंहिंजा भक्त मूंखे यादि कंदा आहिनि त मूंखे होॾे वञिणो पवंदो। हिन समय मूंखे ब्राह्मण ॿार यादि कंदा, हिन समय विदेशी ॿार यादि कंदा, न विदेशी ॿारनि जो बि टाइम ॾिसंदा हूंदा न बाबा। हिते बि बाबा खे त प्रेजेंस ॾियणी आहे। विदेश में पंहिंजे पंहिंजे जॻह अमृत वेलो, मुरली क्लास, ॾिसो शिव बाबा खे केॾो कमु आहे। हिकु सेकेंड बि फ्री न रही सघंदा आहिनि। तॾहिं त पूरो अधु कलाक ताईं मथे रेस्ट कंदा आहिनि। बाबा खे शरीर जो रेस्ट त न खपे, पर जीअं मन बुद्धि शांति, कोई संकल्प न, कोई बुलावो न, त अधु कलाक बाबा रेस्ट कंदा आहिनि न मथे। पोइ त ॿार सॾु करणु लॻी वेंदा भक्ति मार्ग में, है न। त हाणे त ॾिसो बाबा त ख़ुदि चईंदा आहिनि कि जिते बि आयो मूंखे सॾु करो। असां हाणे हिते वेठा आहियूं, हाणे कुझु कमु बाबा, त बाबा त हिकु जोत आहे, त बाबा जीअं ई आहे त उहा हिकु तार असां जुड़ी हुई, ऐं बाबा जी शक्ति मिली ऐं उहो कमु थी वियो। हिकु थींदो हाणे असां में शक्ति हुजे त उन अनुसार असां भरदा वञूं, त कमु त करूं न। हाणे भले असांखे बाबा करिणो आहे, बाबा सां गॾु रहणो आहे, लेकिन हाणे ईअं थोरी कि साम्हूं वारो क्रोध थो करे, साम्हूं वारो असांजी इंसल्ट थो करे ऐं असांखां सहन नथो थिए। न, असां वटि सहन शक्ति आहे, असां वटि शांती जी शक्ति आहे, सामनो समाइण करण जी शक्ति आहे। असांखे हाणे ईअं चिल्लाइणो न आहे बाबा इहो छा थो थिए, बसि बाबा, ऐं असांजो कार्य सफल थी, मतिलबु असांजे अंदरि जो शक्ति आहे, हुन सां असां हुन सम्झ सां कमु वरितो ऐं पूरो थी वियो। न त हाणे भले बाबा खे यादि करो, लेकिन मदद जे लाइ यादि न करो, साथी जे लाइ साथ आहे। जिते मदद जी ज़रूरत आहे, जिते असां परखी नथा सघूं, यथार्थ निर्णय नथा करे सघूं, उते बाबा खे असां यादि करो। लेकिन हाणे असांखे बाबा एॾो ज्ञान ॾिनो अथई त असां परखी बि सघंदा आहियूं, यथार्थ निर्णय बि करे सघंदा आहियूं, लेकिन बाबा सां गॾु करिणो आहे। त बाबा वतन में ॿारनि सां, अनन्य ॿारनि खे बुलाए करे उते महफ़िल कंदा आहिनि, प्रैक्टिकल सेवा जो प्लान फिक्स कंदा आहिनि। हिन करे महावीर ॿारनि खे कर्म कंदे बि कंहिं बि कर्म बंधन सां मुक्त, सदा डबल लाइट रूप में रहणो। हीअ सेवा असां कॾहिं करे सघंदासीं? जॾहिं असां सभु कर्म बंधननि सां मुक्त हूंदासीं, असांखे कोई बि बंधन न हूंदो, है न।
त वैसे त असांजी ज़िम्मेवारी बि आहे, घर में वेठा आहियूं त इहे बि ॾिसणो आहे, सभु घर जी रखवाली बि करणी आहे माण्हुनि खे। गेट ते कोई अचे, फ़ोन अचे, वैसे त असांखे कोई बंधन न आहे, है न? आहे बंधन ॿारनि जो, कंहिंजो बि बंधन आहे, पति जो। हाणे त सभु बंधन मुक्त थी विया आहे, त पोइ असां हिन सेवा में प्रेजेंस छो न रही सघंदा आहियूं? पंहिंजो टाइम फिक्स करे छॾियो, एतिरे खां एतिरे बजे ताईं मूंखे घर जी साफ़ सफ़ाई करणी आहे, पोइ जेतिरी थिए। हा भई डोर बेल वॼी उहा अलॻि ॻाल्हि आहे, फ़ोन जी बेल वॼी उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन फ़ोन बि अगरि तव्हां सम्झो अॼुकल्ह त माण्हू ज़रूरी हूंदो आहे त फटाफट व्हाट्सअप करे वठंदो, फ़ोन मिलाईंदो न मिलंदो त फ़ोन व्हाट्सअप करे वठंदो। त कंहिंजो फ़ोन आयो बि अगरि असां न बि खयूं, है न? वैसे त ईअं न थींदो, सभु फिक्स हूंदो आहे, पर सम्झो त बि अगरि तव्हां असांजो ॾाढो सुठो बाबा खे असां यादि करे कर्म करूं था, कोई बंधन न आहे कि मूंखे ई फ़ोन खणणो आहे, मूंखे ई गेट खोलणो आहे। अगरि घर में ॿिया आहिनि त उन्हनि खे ड्यूटी ॾियो, सेंटर ते कोई आहे त उनखे ड्यूटी ॾियो। तव्हां बाबा जी यादि में रही करे कर्म करो त तव्हांजे सूक्ष्म शरीर द्वारा बाबा पूरे विश्व में लाइट माइट फैलाइण जी कर्तव्य कंदा, कराईंदा तव्हांखे। त बाबा चवनि था बाप सूक्ष्म वतन में मर्ज कयो, सेवा कराई, हुनजी अनुभूति अॻियां हली करे ॾाढनि खे थींदी कि बाबा असांखे सूक्ष्म वतन में मर्ज कई, असांखां सेवा कराई ऐं वापसि असां हेॾे अची वियासीं। डबल सेवा जो पाठ हले थो न, हीअ अनुभव ॿारनि खे थींदो। अगरि असां बाबा जी यादि में रही करे कर्म कंदासीं न त असांखे अनुभव थींदो, बाबा सेकेंड में मूंखे सूक्ष्म वतन में मर्ज कई, सेवा कराई ऐं असां वापसि साकार वतन में। त डबल सेवा जो पाठ हले थो। बाप दादा अनन्य ॿारनि जी संगठन द्वारा भक्तनि खे, वैज्ञानिकनि खे ॿिन्हिनि खे टचिंग कराइण जी सेवा कराईंदा आहिनि। कंहिंजी सेवा कराईंदा आहिनि बाबा जी? सम्झो हाणे असां बाबा जी यादि में रही करे अगरि असां झाड़ू ई कढंदासीं, पाणी पींदासीं, घर जो कमु कंदासीं, ॿाहिरि रहंदासीं, त असां बाबा जी यादि में रही करे करूं था न। न उन ई समय अगरि कोई भक्त तव्हांजी मूर्ति जे साम्हूं यादि था करनि, तव्हांखे ॾाढी इच्छा आहे, दर्शन जे लाइ तरसनि था, उन्हनि खे हिकु सेकेंड जे दर्शन कराइण लाइ, हाणे असां हिते झाड़ू था कढूं बाबा खे यादि करे, हाणे बाबा असांखे सूक्ष्म वतन में मर्ज कई ऐं भक्तनि वटि वठी हलिया। उन्हनि खे बाबा शक्ति था ॾियनि, गुण था ॾियनि, शांती था ॾियनि, जो उन्हनि खे खपे उहो उन्हनि खे मिले थो। मुक्ति, जीवन मुक्ति जी राह मिलंदी थी वञे। हाणे पहुची वियासीं होॾे, हाणे वरी वापसि हेॾे, है न? ईअं बाबा सां सेवा कराईंदा आहिनि। जेका अनन्य ॿार हुजनि, सदा सोचो मां बाबा जो अनन्य ॿार मतिलबु धारणा मूर्त आत्मा। त बाबा चईंदा आहिनि कि विज्ञाननि खे परिवर्तन करण ऐं रिफाइन साधन ठाहिण में उन्हनि में बि अनन्य भक्ति जा संस्कार भरियल आहिनि, जो अधकल्ह भक्ति मार्ग जो हलाईंदा ई रहंदा आहिनि। अनन्य ॿार बाबा चवनि था जो साधन जीअं ई संपन्न थींदा त उनजी सुख संपूर्ण आत्मायूं वठंदियूं। इहे वैज्ञानिक न वठी सघंदा। जेकी चीज़ूं अॼु वैज्ञानिक ठाहे थो न, जेतिरो रिफाइन कंदो थो वञे। अॼु ॾिसो जीअं मोबाइल ठातो हूंदो, है
न हालांकि हुनजी पे ॾाढी हूंदी, पर त बि अगरि हूंदी बि ऐं हुन वटि अगरि ॿियूं बि ज़िम्मेवारियूं हूंदियूं त उहो सोचंदो न पहिरियों मां पंहिंजी ॿी ज़िम्मेवारी पूरो करा पोइ मोबाइल वठां। अॼु केतिरो बि माण्हू हर प्रकार जो मोबाइल ठाहिण वारो ये सोचंदो सभु टाइप ऑफ मोबाइल मूं वटि हुजणा खपनि। हुन वटि एतिरा पैसा हूंदा न, भले ई ॾिसो प्राइम मिनिस्टर कोशिशि कंदो आहे की पूरी दुनिया खे असां सुख ॾियूं शांती ॾियूं, लेकिन बाबा चवनि था लेकिन ईअं करे सघंदो? बाबा चवनि था कि सॼे ॾींहुं अगरि ॿार मूंखे यादि करे कर्म कंदा त ॿारनि खे अनुभव थींदो कि बाबा उन्हनि खे काथे काथे सेवा करण लाइ बि वठी था वञनि, है न। बाप दादा अनन्य ॿारनि जे संगठन द्वारा भक्तनि खे विज्ञाननि खे ॿिन्हिनि खे टचिंग कराइण जी सेवा कंदा आहिनि, कराईंदा रहंदा आहिनि। उन्हनि में अनन्य भक्ति जा संस्कार भरियल आहिनि जो अॼुकल्ह भक्ति मार्ग ते हलाईंदा रहंदा। त भक्ति जा संस्कार उन्हनि में अनन्य भक्ति जा संस्कार भरनि था बाबा असां द्वारा। जॾहिं असां कर्म कंदे हुए बाबा खे यादि कंदासीं न त असांखे अनुभव थींदो कि बाबा असांखां इहे सेवा कराइनि था। वैज्ञानिकनि खे बि वैज्ञानिक जो बि उन्हनि खे बि परिवर्तन करण जी रिफाइन साधन ठाहिण में इहे बि बाबा सेवा कराईंदा आहिनि। जो साधन जीअं ई संपन्न थींदा त हुनजो सुख संपूर्ण आत्मा ई वठंदियूं, वैज्ञानिक न वठी सघंदा। हाणे जीअं साइंस रिफाइन थींदी थी वञे न त हुनजो सुख असां सत्युग में वठंदासीं। इहे ॿई ही कार्य सूक्ष्म सेवा द्वारा थियनि था, बाबा ये कराइनि था। सॼे ॾींहं में सूक्ष्म वतनवासी केतिरो थी करे रहंदा आहियो कि स्थूल सेवा ज्यादा बिज़ी रहंदा आहिनि। चेक करो, सॼे ॾींहं में असां उथंदे ई बाबा सां गॾु अगरि असां कर्म कंदासीं न त असांखे ईअं लॻंदो जीअं असां अव्यक्त वतन में वेही करे अव्यक्त वतन खे हेठि लाहे करे हुते कमु था करूं। तव्हां माण्हू केतिरो बि बिज़ी रहो, बाप त पंहिंजो कार्य बाबा खे त कराइणो ई आहे, है न। हाणे कर्म बि करिणो आहे ऐं एॾी सारी आत्माउनि खे लाइट माइट बि ॾियणी आहे, है न। त बाबा खे त पंहिंजो कार्य कराइणो आहे न। तव्हांखे वेही करे तपस्या थोरी कराइण ॾींदा आहिनि। उनजो एग्जाम्पल असां ॾिठो आहे, बाप दादा ब्रह्मा बाबा दादियुनि जो एग्जाम्पल ॾिठो आहे न। पंहिंजे संपूर्ण आकार जो अनुभव कयो आहे, जीअं साकार आकार थी वियो। जीअं ब्रह्मा बाबा साकार हुया, हाणे आकार थी विया, है न। जीअं हाणे रतन मोहिनी दादी पहिरियों त वेंदा हुया मधुबन में साकार में ॾिसंदा हुया, हाणे उहो ई दादी जो शरीर न आहे, लेकिन दादी खे अगरि तव्हां यादि कंदव त तव्हांखे उहो ई आकारी रूप में तव्हांखे अनुभव थींदो, है न। ब्रह्मा बाबा जो बि असां ब्रह्मा बाबा जी तस्वीर जे साम्हूं अगरि तव्हां वेंदा आहियो बाप दादा जे साम्हूं त इमेजिन करो कि ब्रह्मा बाबा साकार में शरीर 5 तत्वनि जे शरीर में उन्हनि जी आत्मा हुई, पोइ हाणे उहो 5 तत्वनि जो शरीर त जली वियो, बाक़ी हुन ई जॻह ते आकारी फरिश्ते रूपधारी ब्रह्मा बाबा वेठा आहिनि। बाप दादा उन्हनि जे शिव बाबा उन्हनि जे मस्तक ते विराजमान आहिनि। त उहो ई हाणे पंहिंजे लाइ करो। जीअं असांजो इहो शरीर आहे, है न, इहा हड्डी जो ढांचो तव्हांजो आहे, इन जे अंदरि असांजो हिकु लाइट जो शरीर आहे। शिव बाबा असांजे आत्मा खे ऐं असांजे लाइट जे शरीर खे ॾिसंदा आहिनि, असांजे स्थूल शरीर खे न ॾिसंदा आहिनि। त जीअं ई असां मां आत्मा बिंदी ऐं मुंहिंजो इहो लाइट जो शरीर ऐं बाबा जी किरणियूं मूंते अचनि थियूं ऐं मां कमु थी करां, रोटी थी ठाहियां, त तव्हां द्वारा पूरे विश्व में लाइट फैलंदी, तव्हां द्वारा पूरे विश्व में लाइट फैलंदी। ऐं जाते बि जंहिं बि आत्माउनि खे मदद खपे
उहो उन्हनि खे मिली वेंदी, है न। त इहे असांखे करिणो आहे। असां इन स्थूल हथनि जो आधार वठी करे भाॼियूं कटऊं था, लेकिन केर थी कटे? मां आत्मा कटां थी। कंहिंसां गॾु आहियां? मां आत्मा बाबा सां गॾु। त इहे बाबा सां गॾु असां भाॼी कटऊं था, असांजो ध्यानु भाॼी ऐं बाबा में आहे, लेकिन बाबा जी किरनियूं त पूरे विश्व में फैलनि थियूं, है न। बाबा जी किरनियूं त पूरे विश्व में फैलनि थियूं न। त उहा इहा सेवा थी वई, इनखे चइबो आहे आकारी सेवा। साकार में हूंदे हुए बि आकारी स्वरूप में स्थित थी करे असां पूरे विश्व में सेवा था करूं। जीअं साकार आकार थियो त तव्हां सभिनि जो बि संपूर्ण आकारी स्वरूप आहे। ऐं जेतिरो असां बाबा जी यादि में कंदासीं न कर्म, त असांजो आकारी स्वरूप ॾाढो वॾो थींदो वेंदो। असांजो आकारी स्वरूप ॾाढो वॾो थींदो, पूरे विश्व में हुनजी लाइट मां फैलदी वेंदी, त ऑटोमेटिकली सेवा थी वेंदी। तव्हां सिर्फ़ु छा था करो? बाबा जी यादि में रही करे झाड़ू था कढो, पोचो था करो, बर्तन था मांजो, रोटी था ठाहियो, या चलो ॿाहिरि कोई धंधो था करो, या ॿारनि खे पढ़ायो था। त ॾिसो, दुनिया वारा त परेशान थी वेंदा आहिनि न ॿारनि सां। अगरि ॿार कुझु गड़बड़ी करनि ईअं त हुनखे डांटदा, मारदा, अपशब्द चईंदा, लेकिन असां बाबा जी यादि में हुन ॿार शैतान हू जिद बि करे थो, शैतानी बि करे थो, लेकिन बाबा जी यादि में रही करे हुनजे प्रति शुभ भावना शुभकामना करो, हुनखे प्यार सां सम्झायूं, त हुन आत्मा खे बि शक्ति मिलंदी ऐं उहो बि जल्दी परिवर्तन थींदो। असांखे तंग न थियणो आहे ॿारनि सां। त नंबर 1 हर हिकु साकार ऐं आकार ठही वेंदो। हाणे इहो अभ्यास कजो, इहो अभ्यास ॾाढो सुठो आहे। हाणे असांखे दुनियादारी में ज्यादा उन्हनि में फसणो न आहे। पहिरियों असांजो इहो आकारी स्वरूप लाइट माइट जो स्वरूप हुजे, छो जी ॾाढी आत्माउनि खे मदद खपे हाणे दुनिया। आकारी ठही करे सेवा करणु सुठो आहे या साकारी शरीर परिवर्तन करे सेवा करणु सुठो आहे, है न। तव्हां हाणे पंहिंजे साकार शरीर में रही करे बि सेवा करे सघंदा आहियो। आकार में सम्झो तव्हांखे बुखार आहे, तव्हां लेटल आहियो, त तव्हां शरीर तव्हांजो साकारी लेटल आहे, लेकिन बाबा जी यादि में अनुभव करो कि मां पूरे विश्व खे लाइट माइट थी ॾियां, मां हुननि खे ज्ञान थी ॾियां, मां हुननि खे शक्ति थी ॾियां, त बिज़ी थी वेंदव न, है न। ॾिसो, असांजी दादियूं जो हुयूं, केॾो समय कोई कोई दादी हॉस्पिटल में रहंदा हुया न, बेड रेस्ट ते, या निर्मल शांता दादी अगरि तव्हां ॾिठी हुजे त उहो कीअं हिकु व्हील चेयर ते ऐं बेड ते, त बि हुननि केॾो समय कढियो। कीअं कढियो? माण्हू त तंग थी वञे न, लेकिन उहो लेटल लेटल हुननि जे दिमाग़ में छा हुयो कि मुंहिंजो लाइट जे शरीर द्वारा मां पूरी सेवा करां थी। जाते उहो साकार में वञी सेवा कंदा हुया त उहो बुद्धि बल द्वारा ईअं सोचदा हुया मां लाइट जे शरीर द्वारा उते वञी हुननि खे भाषण थी ॾियां, ज्ञान थी ॾियां, इहे सभु तयारी करां थी। त हुननि खे लॻंदो ई न हुयो कि मां लेटल आहियां, मां वेठी आहियां, मूंखे बीमारी आहे, हुननि खे कोई फ़र्क़ु ई न आहे। त इहे एग्ज़ाम्पल जो असां ॾिठा आहिनि। चलो कोई माण्हू चए असां ब्रह्मा बाबा खे न ॾिठो, लेकिन दादनि खे त ॾिठो हूंदो न। हिकु जॻह वेही करे इंसान परेशान न थी वञे, हिकु ई चेयर ते वेह ऐं पोइ बेड ते वेह, त उहो उन्हनि जो दिमाग़ इहे रहंदो हुयो कि असां पूरे विश्व खे लाइट माइट था ॾियूं, ज्ञान था ॾियूं। त असांखे बि अभ्यास हाणे खां ई करिणो आहे। हीअं न सोचो असांजो इहे पाठ परिवर्तन थिए, न। साकार में रही करे ई आकारी ठही सेवा करो। भले ॿियनि खे असां ॿाहिरि स्टेज ते भाषण नथा ॾेई सघूं, लेकिन तव्हां घर वेठे बि सोचो, मां ईअं सभिनि खे ॿुधायां थी। एडवांस पार्टी त साकार शरीर परिवर्तन करे सेवा करे थी। जेका वया उन्हनि मां जंहिंजो बि साकारी पार्ट आहे, उहो साकारी पार्ट वठी करे साकार शरीर वठी करे सेवा करनि था।
लेकिन कोई कोई जो पाठ अंत ताईं साकारी ऐं आकारी रूप द्वारा भी हलंदो। ब्राह्मण परिवार में कोई आत्मायूं त ॿियो शरीर वठी सेवा थी करनि, उन्हनि खे ब्राह्मण परिवार जो अलाए उहे आयूं आहिनि न आयूं आहिनि, लेकिन उहे करनि थियूं। ऐं कई आत्मायूं अञा ब्राह्मण परिवार में रही करे बि साकारी ऐं आकारी ॿई सेवा करनि थियूं। तव्हांजो छा पाठ आहे? चेक करो तव्हां छा कंदा आहियो। सिर्फ़ साकार में ही रही करे सेवा कंदा आहियो या पंहिंजे लाइट जे शरीर द्वारा भी सेवा कंदा आहियो? चेक करो। कंहिंजो एडवांस पार्टी जो पार्ट आहे, कंहिंजो अंतवाक शरीर द्वारा सेवा जो पार्ट आहे। ॿिन्हिनि जो पाठ जो पंहिंजो पंहिंजो महत्व आहे, है न। ॿिन्हिनि जे पाठ जो पंहिंजो पंहिंजो महत्व आहे। फर्स्ट सेकंड जी ॻाल्हि न आहे। कोई साकारी ऐं आकारी सेवा कंदा आहिनि, कोई एडवांस में वञी करे सेवा कंदा आहिनि, है न। त ॿिन्हिनि जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। फर्स्ट सेकंड जी ते ॻाल्हि न आहे, हिते सेवा जी। उन ॾींहुं बाबा चई न, अंत जी जो रिज़ल्ट निकिरंदी न, उहा सेवा जे हिसाब सां ईंदी आहे, उहो बि मनसा सेवा जे हिसाब सां। अंत जी रिज़ल्ट में भले ई चइनि ई सब्जेक्ट जा मार्क्स ऐड थींदा, लेकिन हुन में बि सेवा जे जास्ती कई हूंदी, उहो बि मनसा सेवा, उन हिसाब सां मार्क्स मिलंदा। त सेवा में कोई फर्स्ट सेकंड ना आहे, कोई भी प्रकार जी सेवा करो, ऑलराउंडर रहो, एवर रेडी रहो। वैरायटी पार्ट जो महत्व आहे न। एडवांस पार्टी जो भी कोई कार्य कम थोड़ी आहे। ॿुधायो न, वो जोर शोर सां पंहिंजा प्लान ठाहिनि था, हुते बि नामी ग्रामी आहिनि। ॾिसो अञा ताईं तव्हां ॾिसो, जेकी हाणे हिकु मूवी ठही, उहो कीअं ठही कि हुननि वटि कोई ॿार पैदा थियो, हुन खां पोइ उहा आत्मा ज्ञान में आई। हाणे बि तव्हां ॾाढा ॾिठा हूंदा, है न, कंहिं वटि ॿार पैदा थींदो आहे, पहिरियों उहो ज्ञान में न हुया, हुन खां पोइ उहो ज्ञान में अची करे ॾाढो सहयोग ॾींदा आहिनि। त उहा आत्मा उते वेंदी आहे, भले उहो बाबा खे न, उन्हनि जे उते बाबा बाबा न आहे, लेकिन उन आत्मा में उहे संस्कार त आहिनि। उहा आत्मा खे बाबा रोज़ इमर्ज करे उहो प्लान ठाहींदियूं आहिनि, पोइ हुते वञी उहो वाइब्रेशन द्वारा सेवा कंदियूं आहिनि। हुननि खे कुझु पतो न आहे, लेकिन इहे सभु थींदो रहंदो आहे। त हुननि आत्मायूं, हुननि जा माउ पीउ ऑटोमेटिकली ज्ञान में ईंदा आहिनि, चाहे रेगुलर हलनि न हलनि, लेकिन संपर्क में हली करे बाबा जे कार्य में मददगार थींदा आहिनि। हाणे बाबा पाटिन सां ॻाल्हाइनि त सभी सदा मणि जे समान चमकदा आहियो। मणि सदा चमकदी आहे न। हिकु हिकु मणि जी केतिरी वैल्यू हूंदी आहे, है न। हिकु हिकु मणि जी केतिरी वैल्यू हूंदी आहे। त वैल्यूएबल रतन आहियो न, जंहिंजी क़ीमत अॼु जे मानव कुझु करे न सघनि। छो जी असां मणियूं, आत्मा मणि कंहिंजी ठही आहे? बाबा जी, है न। कॾहिं एकांत में वीचार करो, अॼु जो प्राइम मिनिस्टर बाबा खे न ॼाणंदो आहे, अॼु जो वॾो गुरु संत सन्यासी बाबा खे न ॼाणंदो आहे, लेकिन तव्हां ॼाणंदा आहियो, है न। कॾहिं बि तव्हांखे कोई नामी ग्रामी या कोई अहिड़ो इंसान लॻे, वैसे त सदा ई यादि रखो, लेकिन उन्हनि जो प्रभाव असां ते न पए, त सोचो, अरे ये वीचारी आत्मा, ॾिसो केॾो वॾो नाम त कमायो अथई, लेकिन हिन जी आत्मा बाबा खे न पहचानदी आहे, ख़ुदि खे ई न पहचानदी। केॾी वंडरफुल ॻाल्हि आहे कि असां ख़ुदि खे ई हाणे ई पहचानियो आहे सही रीति सां। सत्युग में बि एॾो यादि ईंदो, यादि हूंदो असां आत्मायूं आहियूं, लेकिन एॾो थोड़ी यादि हूंदो। त बाबा चवनि था, ॾिसो तव्हां ख़ुदि खे बि हाणे पहचानियो अथव, मूंखे बि, त पंहिंजी वैल्यू करो कि मां कहिड़ी आत्मा आहियां। मां स्वयं खे ऐं बाबा खे पहचानण वारी आत्मा आहियां। भले असांजी धारणा केतिरी बि आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि न, मुंहिंजो लास्ट मणको बि मुंहिंजे लाइ पूरे विश्व जे अॻियां वॾो आहे। छो? समझदार आहे। छो जी हुन दिल सां चयो अथई, मुंहिंजो
बाबा, है ना, हुन दिल सां भले ही वो धारणा न करे, भले ही वो यज्ञ में विघ्न भी विझे, लेकिन हाल फिलहाल पहचाने त वतई हिकु बार त दिल सां चई मुंहिंजो बाबा आहे, त कोई बि आहे बाबा जी त्रेता युग वारी लास्ट वारी आत्मा बि मुंहिंजे बाबा त चयो अथई न, त उहो वैल्यूएबल मणको थी वियो न। जो बाप जा ठहिया वो अमूल्य रतन थी विया न, सॼे विश्व जे अंदर सर्वश्रेष्ठ आत्मायूं थी, है न, सर्वश्रेष्ठ आत्मायूं थी वयूं। एतिरी ख़ुशी रहंदी आहे तव्हांखे? बाबा प्रश्न था पुछनि, है न। ॿियो कोई ख़ुशी तव्हांखे न हुजे, लेकिन सदा ये यादि रखो कि मां ख़ुदि खे पहचानियो आहे, पंहिंजे बाबा खे पहचानियो आहे। भले ही मां बाबा जी हर श्रीमत खे कर्म में नथी लाहे सघां, या लायां थी या चाहींदी आहियां लेकिन लाहे नथी सघां, जो बि कारण आहे, लेकिन मूंखे हिन ॻाल्हि जी सदा ख़ुशी रहंदी आहे कि मां बाबा खे चयो। तव्हां जेतिरो दिलि सां चईंदा न मुंहिंजो बाबा, ओतिरो तव्हांजी आत्मा शुद्ध थींदी वेंदी ऐं दैवी गुण धारण थींदा वेंदा, है न। ॿियो कुझु बि न चओ, बसि दिलि सां चओ, घड़ी घड़ी चओ मुंहिंजा बाबा, इन ई ख़ुशी में रहो। ॾिसो इन ख़ुशी में बाबा सां, बाबा जी जो यादि हूंदी वो केॾी जिगरी थी वेंदी आहे न, ऐं बाबा जी यादि में ई त सभु कुझु आहे। बाबा जी वो जिगरी यादि हिकु सेकेंड जी दिलि सां, हुन ख़ुशी सां कि मां पंहिंजे बाबा खे पहचाने वरितो, त तव्हांजी आत्मा शुद्ध थी वेंदी न, तव्हांजी आत्मा शुद्ध थी वेंदी, तव्हांजी आत्मा में दैवी गुण धारण थी वेंदा, पाप ख़तम थी वेंदा। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि ॿियो कुझु बि न, लेकिन दिलि सां चओ मुंहिंजो बाबा। जीअं शरीर जो ऑक्यूपेशन सदा यादि रहंदो आहे, वैसे आत्मा जो ऑक्यूपेशन कॾहिं भुलिजणो न खपे। संगम युग जो श्रेष्ठ भाग्य या बाप जा अमूल रतन थियण, ये असांजो श्रेष्ठ भाग्य आहे हिन संगम युग जो। हाणे तव्हांखे भाग्य मिली वियो न, हिन भाग्य खे भुलिजी कीअं सघंदा आहियो, न। सभी सेवा में सहयोग ॾींदा आहिनि, ऑलराउंडर सेवाधारी आहे न। सेवा जो चांस मिलण ये भी ड्रामा में हिकु लिफ्ट आहे। तव्हांखे सेवा जो चांस आहे न, घर गृहस्थी में रही करे बाबा जो ठहण, ये त पंहिंजे पाण में ई सेवा है न। कोई बि चईंदा हा वो फलानी बि त हलदी आहे न, घर बि हलाईंदी आहे ऐं ज्ञान में बि हलदी आहे, है न। त तव्हांजो एग्जाम्पल ई माण्हू, इहे ई सेवा आहे गृहस्थीनि जे लाइ। त अगरि वो घर गृहस्थी में रही करे धारणा मुहूर्त थी करे सेवा करनि, त उन अगरि हलनि पंहिंजी गृहस्थी हलाइनि था, डेली मुरली क्लास धारणा करनि, त ॿियो कुझु बि वो वाचा सेवा न करनि, ॿियो कुझु बि न करनि, लेकिन इहे ई सेवा थी वई न। ॿियूं बि करो, लेकिन घर गृहस्थी में रही करे धारणा मुहूर्त थी करे हलंदासीं त माण्हू ॾिसंदा न। जेतिरो यज्ञ सेवा कंदा आहियो ओतिरो प्राप्ति जो प्रसाद स्वतः ही प्राप्त थी वेंदो आहे। निर्विघ्न रहंदा आहियो न, हिकु बारी सेवा कई ऐं 1000 बारी सेवा जो फल प्राप्त थी वियो। सदा स्थूल सूक्ष्म लंगर लॻो ई रहे, है न। एतिरा बिज़ी रहंदा आहियो सदा, या त स्थूल में रोटी ठाहियो बाबा जी यादि में ठाहियो, उहो बि सेवा, घर जो कमु करो उहो बि सेवा बाबा जी यादि में, आत्माउनि खे असां ॾींदा रहूं। चाहे ॿाहिरि वञो उहो बि बाबा जी यादि में करो, उहो बि सेवा। ॿियो फ्री वेठा आहियो त, वैसे त असां लाइट जे शरीर में वेंदा आहियूं त विश्व जी लाइट माइट फैलदी आहे। फ्री वेठा हूंदा त संकल्प करो पूरी विश्व जी आत्माउनि खे शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियुनि जी लाइट माइट मिले थी। त बाबा चवनि था स्थूल ऐं सूक्ष्म। स्थूल में कीअं सेवा करे सघंदा है, वाचा कर्मणा संबंध संपर्क धारणा मुहूर्त थी करे, और सूक्ष्म में शुद्ध संकल्पन द्वारा सेवा करो। के संतुष्ट करण ये सभिनि खां वॾी सेवा आहे। के संतुष्ट करण ये सभिनि खां वॾी सेवा आहे। महिमान निवाज़ी करण ये सभिनि खां वॾो भाग्य आहे, है न। कई बार छा थींदो आहे, कई बार अहिड़ा माण्हू अची वेंदा आहिनि घर में,
जंहिंजी सोच ऐं इंटेंशन सुठो न लॻंदो आहे, लेकिन असां पंहिंजे मन में न रखूं, है न। बाबा त चवनि था सभिनि खे संतुष्ट करो, लेकिन तव्हांजे घर कोई अहिड़ो महिमान अची वियो जो तव्हांखे पतो आहे असांजी गृहस्थी में विघ्न विझण आयो आहे, लेकिन तव्हां पंहिंजे मन में न रखो, हुनजे प्रति शुभ भावना शुभकामना रखो। हुनजे लाइ बाबा चए थी न, असां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि कोई बि विकारी बुरी सोच वारी आत्मा जी सोच असांजे साम्हूं मर्ज थी वञे। जेसि ताईं उहो असांजे साम्हूं आहे, उहो हुनजी उहो बुरी वृत्ति बुरी भावना उहो भुलिजी वञे। अगरि वो बुरी सोच वारो अचे तो तव्हांजे घर में कुझु ग़लति थिए थो त मतिलबु ग़लती तव्हांजी आहे। तव्हां पंहिंजी शक्ति के प्रयोग में लाए करे उनजी बुरी सोच के ख़तम न कयो। मतिलबु तव्हां नेगेटिव सोचंदा तव्हां सोचो न न कुझु न कंदी, अचे भले हुनखे सुठी महिमान निवाजी करो, बाबा जी यादि में रही करे शुद्ध संकल्प, कोई ॻाल्हि कोन्हे, कुझु न कंदी, अचे अचे। त हीअं असां हुनखे संतुष्ट करे सघंदासीं, उनखे बि पाप सां बचाईंदासीं, ख़ुदि बि बचंदासीं। त महिमान निवाजी करणु ॾाढो वॾो भाग्य आहे। चईंदा बि आहिनि न, महिमान भाग्यशाली घर में ईंदा आहिनि। छोजी महिमान ईंदा, असां उन्हनि खे शुभ भावना सां महिमान निवाजी कंदा त उनजी दुआयूं मिलंदियूं त भाग्य ठहींदो न। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि त सभी माया खे ॼाणदे हुए माया सां अनजान रहंदा आहियो। जीअं देवता माया शब्द खे न ॼाणदा आहिनि न, उन्हनि खां पुछो माया केरु आहे त उहे अनजान थींदा आहिनि। ईअं तव्हां माया खे ॼाणदे हुए माया जे वार सां अनजान रहो। माया खे ॼाणदे हुए माया जे वार सां अनजान रहो। माया खे ईअं समाप्त करे ॾियो जो नाम निशान ई ख़तम थी वञे, है न। अगरि असां सोचदासीं न कि हिनजी बुरी भावना आहे, ये अहिड़ी आहे, वरी हीअं न करे, त मतिलबु असां माया खे ॼाणूं था। लेकिन असांखे सिर्फ़ु इहो पतो आहे कि शुभ भावना शुभकामना करे सभु सुठा आहिनि, सभु शुद्ध आत्मायूं आहिनि, सभु शुद्ध आत्मायूं आहिनि। तव्हां पंहिंजे मन में इहा यादि रखो, है न। त असां माया सां अनजान थी वियासीं। ॿिए माण्हू खे पतो आहे उहो तव्हांजो बुरो करणु आई आहे, लेकिन असां हुनखे कीअं मिलियासीं, ये शुद्ध आत्मा आहे, ॾाढी सुठी आत्मा आहे, मुंहिंजो प्रिय भाउ आहे। ईअं इन रीति पंहिंजे संकल्पनि खे असांजे संकल्प में असांजी बुद्धि में ईअं न अचिणो खपे ये ख़राब आहे, ये ख़राब सोच सां आई आहे, ये असांजे घर में ग़लति कमु करणु आई आहे, ये असांजे जीवन में विघ्न विझंदी आहे। त असां मतिलबु माया खे ॼाणदा आहियूं, माया सां अञा अनजान न थिया आहियूं। अगरि असां सोचंदासीं मूंखे कुझु पतो न आहे, बसि मूंखे एतिरो पतो आहे कि ये शुद्ध आत्मा आहे, ये ॾाढी सुठी आत्मा आहे, बसि। ऐं मूंखे बाबा चयो अथई कि हर हिक खे सुठी दृष्टि ॾियो, ॿ बोल मिठा सां बोलो, कुझु खाइणो आहे त ठीकु आहे, बसि। बाबा जो कोई परिचय कोई ज्ञान ॿुधनि था ठीकु आहे, न त बसि छुट्टी, हली वेंदा हो पंहिंजे पाणे। माया कॾहिं महिमान त न ठहींदी आहे न, दरवाजो बंदि आहे न। माया महिमान ठही करे अचे, तव्हां बि घबरायो, ये सोचो अरे अलाए छा करणु आई आहे, वरी ईअं न करे ईअं न करे, न। हा भई कोई आत्मा आई आहे, जी महिमान निवाजी करो, संतुष्ट करो, शुभ भावना शुभकामना करो, बसि ख़तम। अगरि किलो मज़बूत हूंदो त दुश्मन न ईंदो। किलो मज़बूत कीअं थी सघंदो आहे? असांखे पंहिंजे संकल्पनि में अशुद्धि न लाइणी आहे। बाबा ऐं मां, ऐं उहो बि शुद्ध आत्मा। ऊची स्टेज ते रहण ऊची दीवार आहे। अगरि असांजी इहा दीवार ऊची रहंदी न कि शुद्ध आत्मा आहे, ॾाढी सुठी आत्मा आहे, ॾाढी सुठी आत्मा आहे, त हुनजी नेगेटिविटी असां ते वार न करे सघंदी, त असां सेफ थी वेंदासीं। कॾहिं बि नीची जी स्टेज में न अचो। सदा पंहिंजी स्थिति ऊची रखो, पंहिंजी सोच ऊची रखो कि सभी आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, सभी आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि।
जॾहिं बाप जा ठही आहियो त बाप जो ठहिण सां मुंहिंजोपन ख़तम, मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा ऐं इहे सभु मुंहिंजा भाउर आहिनि। मोह जी उत्पत्ति जो आधार आहे मुंहिंजो, पोइ मोह थींदो ई न। इहे सभु मुंहिंजा भाउ आहिनि, बसि मां आत्मा मुंहिंजो बाबा, ॿियो कोई असांखे ॿिए कंहिंसां कुझु लेणो देणो ई न आहे। ॿिया देहिक मुंहिंजोपन आहे ई न, स्थूल मुंहिंजोपन आहे ई न, है न। त जॾहिं मुंहिंजो ई न त मोह बि न थींदो ऐं डृप बि न थींदो। न अगरि सम्झो तव्हांखे पंहिंजे ॿारनि में घर में मोह आया, कोई अहिड़ी आत्मा अची वई, त चओ अरे वरी आई आहे, मुंहिंजे घर में ईअं न करे वञे, मुंहिंजे ॿारनि खे ईअं न करे वञे, त चओ न मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा इहे सभु आत्मायूं असांजा भाउर आहिनि। जॾहिं पंहिंजे खे हद जी रचयिता सम्झंदा आहियो न, त असांजे अंदर बि विकार जी उत्पत्ति थींदी आहे, मतिलबु नेगेटिविटी ईंदी आहे, है न। त जॾहिं असां आहियूं बेहद जे बाप जा ॿार, सदा बेहद में दृष्टि वृत्ति रखो। असां छो हुनजी आत्मा, उन आत्मा जे लाइ बुरो सोचे करे हुनजी बुराई खे ॿियो वधायूं। असां सोचो उहा सुठी आत्मा आहे बसि, है न। कोई अगरि बुरो इंसान हुजे, बुरी आत्मा, बुरी सोच वारी हुजे, असांखे पतो न आहे ऐं असां हुन सां मिलियासीं त असां त सुठी रीति मिलंदासीं न। पोइ जॾहिं ॿियो असांखे ॿुधाईंदो आहे कि अरे उहा अहिड़ी थी, पोइ असांजी दृष्टि वृत्ति चेंज थींदी आहे। त ईअं ई बाबा जॾहिं असांखे ॿुधाइनि था इहा ॾाढी सुठी आत्मा आहे, त उहो चाहे बुरे स्वभाव संस्कार वारी बि छो न हुजे, असांखे हुनजी सुठी ॻाल्हि ॾिसी करे हुनजे लाइ शुभ भावना शुभकामना करे अॻियां वधिणो आहे। सदा भाई भाई जी स्मृति में रहो त कोई बि विकार उत्पन्न न थींदो। भय बि त विकार आहे न, अशुभ भावना, व्यर्थ संकल्प बि विकार आहे। त जॾहिं असां सभु आत्मायूं भाउ आहियूं, असांजो बाबा बाबा आहे, त कोई विकार जी उत्पत्ति न थींदी। न फालतू में असां महिनत था करूं, हिन विकार खे छॾो, हिन विकार खे छॾो। हिकु अभ्यास करो, मां आत्मा बाबा ऐं इहे सभु आत्मायूं भाउ। अॼु बाबा चई न, वो पवित्रता जो लास्ट स्लोगन साकार मुरली में, उनखे बार बार पढ़ो, है ना। केॾो सुठो आहे कि बाबा चई असांजी दृष्टि में रहे सभु आत्मा भाव या फरिश्तो स्वरूप। असांजे कर्म कीअं हुजनि, असांजी वृत्ति शुभ भावना शुभकामना वारी, कर्मणा में सुख ॾियो सुख वठो, है न। त इहे सभु असांखे प्रैक्टिकल में लाइणो आहे। पढ़ण में सुठो लॻंदो आहे, ॿुधण में सुठो लॻंदो आहे, लेकिन असांजो ज्ञान छा आहे? प्रैक्टिकल। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।